अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी होस्ट सदा भुट्टो दिल जे घेरनि सां तव्हां सभिनि खे सलाम। सिंध में मां भली कार थी कयां। उम्मीद कंदसि बिल्कुलु ठीक ठाक हूंदो, ख़ुशि हूंदो, मज़े में हूंदो, ख़ुशि हुजो, मज़े में हुजो। ऐं अॼु जीअं त वीक जो फर्स्ट डे आहे ऐं इंशाल्लाह कोशिशि कंदासीं इहे सॼो वीक तव्हां सां गॾु असां ख़ुशियुनि सां गॾु मल्हायूं, ख़ुशियुनि सां गॾु रहूं, पंहिंजे घर वारनि जो खोड़ सारो ख्यालु रखंदा रहो। सियारो जीअं जीअं वधंदो, सियारो ठीकु आहे न, जी 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 प्रॉपर आहे, जीअं जीअं वधंदो थो वञे तीअं तीअं पंहिंजे ॿारनि जो, पंहिंजे बुज़ुर्गनि जो ऐं पंहिंजे घर वारनि जो ख़ासि करे घणो ख्यालु रखो। ऐं असांजी जेके वालिदैन आहिनि उन्हनि जो अक्सर त किथे गोॾनि में, कंहिंखे पेन में, किथे किथे बैक में अक्सर त पेन रहंदो आहे, त दुआ बि कंदा रहो, नमाज़ बि पढ़ंदा रहंदा कयो, पंहिंजे घर वारनि जो ख़ासि ख्यालु रखंदा कयो। जी अस्सलाम वालेकुम। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जाई तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदव। सदफ़ ॾाढी सुठी ॻाल्हि कई, माउ पीउ जी ख़िदमत कयो ऐं इन ख़िदमत में इज़्ज़त आहे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि हिते एड कंदा हलूं, उहा इहा आहे त सूमर जो ॾियारो आहे, त सुबुह सुबुह सां तव्हां इंशाअल्लाह जंहिं मक़सद लाइ निकिता आहियो ॿाहिरि, उहा रोज़ी तव्हांखे मिली वञे, उहो रोज़गार तव्हांखे मिली वञे। पर जेकॾहिं तव्हां रोज़गार में तंगी महसूसु कयो, तव्हां सम्झो त हाणे उहो मज़ो न आहे, उहा कुशादगी न आहे, उहा बरकत न आहे, ऐं उहो जीअं पहिरियां सिलसिलो हूंदो हुयो, जुड़ंदो हुयो, का परवाह न हूंदी हुई, अलाए कीअं पैसा ईंदा हुया, अलाए कीअं खपी वेंदा हुया, बहरहाल करे कंहिंजे अॻियां हथु टंगणो न पियो, कंहिंखां घुरणो न पियो, कंहिंखे ॿुधाइणो न पियो त यार मूं वटि पैसा न आहिनि, मां कंगाल थी वियो आहियां। जेकॾहिं अहिड़ी सूरत हाल आहे तव्हांजी लाइफ में, तव्हांजी ज़िंदगीअ में, त तव्हां थोरो गौर कजो त किथे तव्हांजे वालिदैन, तव्हांजी अमड़े, तव्हांजे अबे तव्हांजे लाइ दुआ करणु छॾे त नाहे ॾिनी, किथे तव्हां उनजी दिलि आज़ारी त नाहे कई, किथे तव्हां उनखे टाइम प्रॉपर न ॾेई सघिया आहियो, किथे तव्हां उनजो चवण त नाहे वरितो। मतिलबु चवण जो इहो आहे त माउ पीउ दुआऊं कंदा रहंदा आहिनि, पर कॾहिं कॾहिं उन्हनि जी दिलि बि ॾुखी पवंदी आहे। पोइ जॾहिं सब्र अची वेंदो आहे, सख़्तु उन्हनि जा अल्फाज़ कुझु ॿारनि जा अहिड़ा निकिरी वेंदा आहिनि असांजे वात मां, मां पीउ माउ जी इलाही दिलि ॾुखंदी बि आहे, पर उहो फील न आहिनि कराईंदा, उन्हनि जे अंदरि अंदरि दिलि ॾुखंदी रहंदी आहे। त मां हूअं बि जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मां पंहिंजी अम्मी सां या पंहिंजे अबू खां हूअं ई माफ़ी वठंदी रहंदी आहियां। मुंहिंजो माफ़ करे दे न, कहा सुना माफ़ करना, किस बात की माफ़ी, त माफ़ी तव्हां हूअं बि तव्हां वठंदा रहंदो त पंहिंजे पीउ माउ जे लाइ, पंहिंजे उन्हनि जे दिलि में तव्हांजे लाइ अञा वधीक मोहबत थींदी, उन्हनि सां प्यार कंदा कयो। सोशल मीडिया ते हिकिड़ी रिपोर्ट हली हुई, हिकिड़ी ख़बर वायरल थी हुई त हिकिड़े नाफ़रमान पुट पंहिंजी माउ खे घरां कढी छॾियो ऐं ॾाढो मारियो बि हुयईंसि। सो उनजो एक्शन वठी करे थाणे जे SHO उनजे पुट खे गिरफ़्तार करे वरितो ऐं उनखे लॉकअप करे छॾियईं। ऐं जॾहिं माउ खे ख़बर पई त मुंहिंजो पुटु लॉकअप थी वियो आहे, उनखे तशदुद थियो आहे, उनखे मारियो अथऊं, त उहा माउ वरी वीचारी पाण थाणे ते छॾाइण आई त मुंहिंजो पुटु आहे न कुझु न चओ। इहा अथव माउ, हेॾो कुझु थियण खां पोइ बि अमड़ आपो बि अमड़ उनखे छॾाइण आई। सो बहरहाल अमड़नि जो क़दुरु कयो, माउरुनि जो क़दुरु कयो ऐं अलाह साईं जो बि क़दुरु कयो, उन्हनि जो बि ख्यालु रखो। जीअं कुझु ॾींहं पहिरें कंहिं ज़िक्र कयो असांजे शो में त हिकिड़े चाचो ॿाहिरि दरवाज़े खां हेॾे सियारे में ॿाहिरि वेठो हुयो ऐं चईं त मूंखे मुंहिंजे पुट मुंहिंजी नुंहुं मूंखे घरां कढी छॾियो आहे। त अहिड़नि ॾींहंनि में, अहिड़नि सियारनि में त घटि में घटि उन्हनि जी केयर कयो। पीउ छांव जो किरदारु अदा कंदो आहे, पंहिंजी ख़्वाहिशुनि खे मारींदो आहे ऐं तव्हांखे तव्हांजी ज़िंदगीअ खे ख़ूबसूरत बणाइण में पंहिंजो किरदारु अदा कंदो आहे। ख़ूबसूरत ज़िंदगी तॾहिं मिलंदी आहे जॾहिं तव्हांजा दोस्त सुठा हुजनि, तव्हांजी लाइफ में स्ट्रगल हुजे, का परेशानी न हुजे। पहिरियां बि मां हिकिड़ी ॻाल्हि करे चुकी आहियां, ज़िंदगी में दोस्त हुजण इलाही ज़रूरी आहे। सो असांजे प्यारे दोस्त सिंध TV जे ब्यूरो चीफ, नौजवान शाइर ऐं कॉलमनिकार, रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जो सुठो कंपेयर रहियो आहे, शौकत मुनारी साहिब, उनजो जनमु ॾींहुं बि आहे। शौकत जी तमामु घणी शाइरी कॾहिं कॾहिं आउं बि पंहिंजे प्रोग्रामनि में किथे किथे पढ़ंदो आहियां त दिलि चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा, चुल्हि में टांडा भरियल आहिनि अञा, हथ अमड़ जा ठरियल आहिनि अञा, ढिघ बुसरुनि जा भरियल आहिनि अञा, दिलि चवे थी ॻोठ ॾे मोटी वञा। अहिड़े क़िस्म जा ॿिया बि खोड़ सारा शेर। उभ हेठां पटु हुयो सो मां हुयुसि, जेको बिल्कुलु घटि हुयो सो मां हुयुसि। ऐं इन खां सवाइ बि खोड़ सारी शाइरी शौकत मुनारीअ जी, जेका असां पंहिंजे प्रोग्रामनि में कॾहिं कॾहिं पढ़ंदा आहियूं। दिलि चवंदी आहे कोई के सुठो मूंखे यादि अची वेंदियूं आहिनि त पोइ आउं पढ़ंदो आहियां। शौकत मुनारी साहिबु रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर ते कंपेयरिंग जा तमामु घणा जोहर ॾेखारिया आहिनि ऐं हाणे पंहिंजो असां सां ऐं तव्हां सां मुंसलिक आहे, ॻंढियल आहे। सिंध TV न्यूज़ जो हिसो आहे, ब्यूरो चीफ आहिनि सखर जा। अॼु उन्हनि जो जनमु ॾींहुं बि आहे। खोड़ सारियूं वाधायूं शौकत साईं तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां मिली वियूं हूंदियूं ऐं मुख़्तलिफ़ दोस्तनि तव्हांखे विशिस कया हूंदा ऐं मैसेजिस आया हूंदा। असांजे तरफ़ां बि तव्हांखे सालगिरह मुबारक, असांजे तरफ़ां बि हैप्पी बर्थडे ऐं अलाह साईं तव्हांजी ॾात ऐं ॾाम जी जेका देवी आहे उहा तव्हां ते महिरबानी हुजे, सुठा सुठा शेर सर्जींदा रहो। ऐं गॾोगॾु जेका तव्हां पेरोडी कंदा आहियो ऐं ख़ासि तौर ते नाले वारनि शाइरनि जी पेरोडी, उहा त कमाल हूंदी आहे। इन सिलसिले खे बि जारी रखो ऐं असांखे उमेदु आहे त तव्हांजो जेको स्टाइल आहे, जेको अंदाज़ आहे, उहो कॾहिं मुतासिर न थींदो। तव्हांखे रब करीम पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, तव्हांजी सिहत हुजे ऐं उमिरि दराज़ हुजे तव्हांजी। इन खां सवाइ
अॼु नाले वारे शाइर लेखक नाटक नवीस अज़ीज़ किंगरानी साहिब जो बि जनम ॾींहुं आहे, उनजी बि सालगिरह आहे, उनखे बि असां सालगिरह जी मुबारक ॾियूं था। अज़ीज़ किंगरानी साहिब न सिर्फ़ु सिंध टीवी जे लाइ ड्रामा लिखिया, न सिर्फ़ु प्राइवेट चैनल्स जे लाइ ड्रामा लिखिया, पर PTV तां बि तमामु घणा उनजा ड्रामा ऑनएयर थिया। ऐं ही हिकिड़ो न सिर्फ़ु ड्रामा निगार आहे पर हिकिड़ो तहक़ीक़दान बि आहे, मुहक़िक़ बि आहे। अज़ीज़ किंगरानी साहिब जा तमामु घणा किताब असांजे तव्हांजे मुताले हेठि बि रहंदा हूंदा ऐं तव्हां बि पढ़िया हूंदा। अज़ीज़ किंगरानी साहिब सिंध टीवी जे लाइ बि सुठा ड्रामा लिखिया आहिनि। इन खां सवाइ जेकी उनजा किताब आहिनि उहे नौजवाननि जे सुठो ड्रामो हुजण जे लाइ सुठे लेखक जी इलाही वॾी वैल्यू रखिजे थी। उनखे ख़बर हूंदी आहे त सुठा डायलॉग मूंखे कंहिं आर्टिस्ट खे ॾियणा आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां हिन ड्रामे खे पेश करणो आहे, तॾहिं ही ड्रामो कामयाबु हूंदो आहे। त सुठो राइटर हुजण बि इहा हिकु वॾी ख़ूबी आहे, हिकिड़ी वॾी नेमत आहे। बिल्कुलु अज़ीज़ किंगरानी साहिब खे तमामु घणनि एवॉर्डनि सां नवाज़ियो वियो आहे। सिंध टीवी बि उनखे हिकिड़ो बहितरीनु एवॉर्ड ॾिनो ऐं उहो बहितरीनु ड्रामा राइटर जो एवॉर्ड उनखे मिलियो। ऐं वंस अगेन असां मुंहिंजे तरफ़ां, मुंहिंजी सॼी टीम जे तरफ़ां, असांजे चैनल जे तरफ़ां उन्हनि खे हैप्पी बर्थडे टू यू, सालगिरह मुबारक हुजे ऐं तव्हां अहिड़ा हज़ारो साल ख़ुशियुनि जा गुज़ारियो। अज़ीज़ किंगरानी साहिब जो पूरो ख़ानदान, पूरो कहोल ईअं खणी चऊं त अदब सां वाॻियल आहे। ऐं उनजो हिकिड़ो भाउ माणिक किंगरानी साहिब सहाफ़त में बि पंहिंजो मुठि पाण आहे, उहो बि ड्रामा राइटर आहे, उहो बि कहाणीकार आहे, उहो बि असांजो सुठो दोस्त आहे। सो बहरहाल अज़ीज़ किंगरानी साहिब ताईं जेकॾहिं असांजो आवाज़ पहुचे थो त अज़ीज़ साईं तव्हांखे हैप्पी बर्थडे। अलाह साईं तव्हांजी बि उमिरि दराज़ करे, तव्हांजे कलम जी जेका कुवत आहे उहा कॾहिं बि घटि न थिए ऐं तव्हां ईअं ई पंहिंजे देश मिटीअ लाइ, पंहिंजे वतन जे लाइ, सिंध टीवी जे लाइ ऐं मुख़्तलिफ़ सिंधी चैनल्स जे लाइ लिखंदा रहो। इन खां सवाइ अॼु वरी 10वीं वरसी बि आहे पीपल्स पार्टी अॻूणे गवर्नर सलमान तासीर साहिब जी। ऐं सलमान तासीर जो वाक़ियो तव्हांखे ख़बर आहे त उनखे कहिड़े रीति क़तल कयो वियो ऐं कीअं उनखे शहादत नसीब थी। पाण पीपल्स पार्टी जा अॻुवान बि रहिया ऐं 26 मुंहिंजे ख़्याल में गवर्नर बि रहियो। पर जेकॾहिं तव्हांखे रिमेंबर डेट आहे त तव्हां हिकिड़ो दफ़ो ॿीहर अगेन रिवाइंड कयो। हा बिल्कुलु, सलमान तासीर जे हवाले सां आसिया बीबी जो हिकिड़ो वॾो हिकिड़ो केस हुयो, स्कैंडल हुयो। उनखां पोइ वरी के ॿिया ईअं खणी चऊं त कम ऐं ॿियूं साज़िशूं या ॿियूं जेके ॻाल्हियूं थियूं, उनखां पोइ सलमान तासीर साहिब सां जेको उनजो गार्ड हूंदो हुयो मुमताज़ कादरी, उन ई उनखे क़तल कयो। ऐं उनखां पोइ मुमताज़ कादरी खे बि जेको आहे सो कोर्ट सॻोरी फाहीअ जो ऑर्डर ॿुधायो ऐं उनखे फाही बि नसीब थी। ऐं बहरहाल ॻाल्हि चवण जी आहे त सलमान तासीर हिकिड़ो जंहिं नमूने सां त ईअं खणी चऊं हिमत बहादुरी ऐं जुरत सां पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जो नुमाइंदो रहियो, उनजो अॻुवान रहियो, उनखे बि तारीख़ में यादि रखियो वेंदो। अॼु उनजी 10वीं वरसी आहे ऐं वरसीअ जे ॾियारे खे बि असां पंहिंजे प्रोग्राम में कोट कयोसीं ऐं तव्हां ताईं पहुचायूंसीं। अॼोकियूं जेके ख़ासि जेके सेलिब्रिटीज़ हुयूं उन्हनि जे लाइ जनमॾींहं जूं वाधायूं बि हुयूं ऐं वरी अॼोके ॾींहं जा जेकी ॿिया मामला आहिनि, जेकी ॿिया किसा आहिनि, उहे बि वारे वारे सां तव्हां ताईं पहुचाईंदा रहंदासीं। अॼु जेकी प्रोग्राम में महिमान हूंदा, ख़ासि तौर ते हिकिड़ो वकील बि आहे दोस्त आहे, उन सां बि कचहरी थींदी ऐं वकालत छा हूंदी आहे। वही ॻाल्हि आहे, वकालत छा हूंदी आहे। जेकॾहिं कंहिंजो केस आहे त तव्हां पंहिंजो केस बि शेयर करे सघो था, गुफ़्तगू बि करे सघो था। ऐं नाज़रीन, प्रोग्राम जी शुरूआति में ॿुधाईंदी रहिया, नंबर तव्हांजी पंहिंजी स्क्रीन ते हली रहियो आहे। तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ कॉल करे सघो था, गुफ़्तगू करे सघो था ऐं जेके बि तव्हांजा मसइला आहिनि उहे बि हल करे सघो था। ऐं साज़ ऐं संगीत बि हूंदो आहे असांजे प्रोग्राम में, गीत बि हूंदा आहिनि। तव्हां पंहिंजी आवाज़ में कॉल करे जेकॾहिं कंहिंजी बर्थडे आहे, असांजे प्यारनि जी जिन जी बर्थडे असां त उन्हनि खे विश करे चुका आहियूं, पर जेकॾहिं तव्हांजे प्यारनि जी बर्थडे आहे, तव्हां बि उन्हनि खे असांजे प्लेटफॉर्म तां उन्हनि खे विश करणु चाहियो था त प्रोग्राम में कॉल कयो। विश ते मूंखे यादि आयो, कल्ह मुंहिंजे हिकिड़े दोस्त मूंखे टेलीफोन कयो ऐं चयईं त मुंहिंजे प्यारे भाउ अली मोहम्मद जो जेको आहे सो जनम ॾींहुं आहे। सो मां वरी सम्झी न सघियुमि, मां वरी उनखे जेका वीडियो रिकॉर्ड करे ॾिनी वली मोहम्मद जे नाले सां मां चयो वली मोहम्मद साहिब खे जनम ॾींहं जूं मुबारक। मूंखे कॉल कई, चई वली मोहम्मद न, इहो अली मोहम्मद आहे। मां चयो हलो भला ठीकु आहे, इहो वली मोहम्मद को हूंदो तव्हांजो माइट, पर उन जी सालगिरह में देरि आहे। मां चयो उन लाइ रखी छॾियो, जॾहिं सालगिरह अचे त उन कम। नाज़रीन, गुफ़्तगू असांजी जारी रहंदी। वक़्तु थियो हिकिड़े नंढड़ी कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं। ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ो ॿीहर भली कार्तिक प्रोग्राम सलाम सिंध में ऐं दिल जी गहराई से तव्हांखे वन सेकेंड भली कार्तिक उम्मीद कंदसि तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। वन सेकेंड ॿुधाईंदी हलां त मौजूद महिमान असांखे जॉइन करे चुका आहिनि, पर उन खां पहिरियों ॿुधाईंदी नंबर स्क्रीन ते आहे। जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे पंहिंजे हवाले सां या पंहिंजी कंहिंजी बर्थडे आहे, कंहिंजी शादी जी सालगिरह आहे, या कंहिंजे घर में अल्लाह जी रहमत न्याणी पैदा थी आहे या बेबी पैदा थी आहे, तॾहिं बि असांखे प्रोग्राम में कॉल करे ॿुधाए सघो था।
जी इरशाद। अॼु जेके मौजूद महिमान आहिनि तव्हांखे थोरी देरि पहिरियां ॿुधाए चुकासीं त कहिड़ी कचहरी थींदी, कहिड़ी ॻाल्हि ॿोल थींदी, पर हुन सां गॾु के ॻाल्हियूं एड बि कंदा हलूं। पंहिंजो जेको सिंध आहे, पंहिंजी जेका सिंध आहे, सिंध जेको इलाइक़ो आहे थर, ख़ासि तौर ते इन ते तमामु घणो माण्हू ध्यानु बि ॾींदा आहिनि ऐं ध्यानु न बि ॾींदा आहिनि। हुकूमती हवाले सां कॾहिं कॾहिं बेध्यानीअ जो मर्कज़ आहे थर। थर में छा सूरतयाल आहे, थर कॾहिं तरक़ी कंदो ऐं थर जी जेका हिन वक़्तु आवाम आहे, थर जो जेको माण्हू आहे उहो कीअं सर्वाइव करे थो, इन हवाले सां पाण ॻाल्हाईंदासीं। अॼु नंगर पारकर जो हिकिड़ो साथी असां सां गॾु आहे ऐं पाण वकील पिया आहिनि ऐं यूथ असेंबली में बि उन्हनि जो पंहिंजो किरदारु आहे। उहे छा पिया कनि ऐं थर जे हवाले सां कहिड़ी मतिलबु कारस्तानी आहे, कहिड़ो कमु आहे, बाक़ी बि गर्मियुनि में हुनजी छा रूटीन हूंदी आहे, सियारनि में हुनजी छा रूटीन हूंदी आहे। छो कि हिन वक़्तु जहिड़ी सख़्तु सर्दी पई रही आहे त उतां जा मासूम ॿार बि हूंदा, उतां जी फैमिली बि हूंदियूं। इरशाद तव्हां बि थर घुमिया आहियो, असां बि घुमिया आहियूं, त ॾिसंदा आहियूं त थर जा अक्सर त जेके काननि जी छित विधल हूंदी आहे, उन्हनि वटि काफ़ी सारियूं सहूलियतूं न हूंदियूं आहिनि गरमाइश जी, ऐं खुलनि इलाइक़नि में चवंदा सीउ बि घणो पवंदो आहे। त इन हवाले सां बि उन सां गुफ़्तगू कंदासीं त माण्हुनि जी मदद जे लाइ छा करे रहिया आहिनि। वरी जॾहिं तारुफ़ कराइबो आहे पंहिंजो या कंहिं ॿिए जो जेको उन इलाइक़े सां तालुक़ु रखंदो हुजे, त पोइ वरी माण्हू चवंदा आहिनि साईं तव्हां छा कंदा आहियो, बाक़ी तव्हां छा कयो आहे हिन इलाइक़े जे लाइ। सो मुंहिंजे ख़्याल में हर माण्हू पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करे थो। जेतिरी जंहिंजी सघ आहे, जेतिरो जंहिंजो वित्त आहे, जेतिरो जंहिंजो वस आहे, उहो आवाज़ बुलंद करे थो, उहो पंहिंजे राइट्स लाइ जाखोड़े थो। हाणे कमु करणु आला अमलदारनि जो कमु आहे, कमु करणु ऐवाननि में वेठल माण्हुनि जो कमु आहे, सरकारी ईअं खणी चऊं त सहमति हुजणु ज़रूरी आहे, सिंपथी हुजणु ज़रूरी आहे। सो अॼु पाण कचहरी कयूं था सभ खां पहिरियां। सम्झां थी तव्हां जेकॾहिं कंहिंजे लाइ कुझु कयो न कयो, पर जेकॾहिं तव्हां कंहिंसां हमदर्दी बि कयो था, इहा बि इलाही वॾी ॻाल्हि आहे। सही। सो असां वटि एडवोकेट ज़ाहिद समद महर साहिब महिमान तौरु आया आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो भाउ, ठीकु आहियो? महिरबानी वॾी महिरबानी लख तौरु आहे। तव्हां सां तव्हांजी टीम में ई गॾु कमु कंदड़ आहे ऐं ख़ासि तौर ते एजुकेशन जे हवाले सां उन्हनि सां कचहरी कंदासीं ऐं थर जा मामला बि अॼु डिस्कस थींदा। रवीना असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। उमरकोट सां तव्हांजो तालुक़ु आहे माशाल्लाह। रवीना कीअं आहियो, ठीकु आहियो? बिल्कुलु अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे मां प्रोग्राम में सलाम सिंध में भलीकार थी कयां, ॾाढी ख़ुशी थी तव्हां बि असांखे जॉइन कयो आहे। बिल्कुलु। ऐं जीअं ई सदफ़ इंट्रो ॾिनो पए, इंट्रो खां पोइ जॾहिं असां वेलकम बैक थियासीं त तव्हां पसे पर्दा बल्कि बैकग्राउंड में हिकिड़ो आवाज़ बि ॿुधो हूंदो। सो फ़नकारा बि असां वटि पहुतल आहे, हुनजी प्रैक्टिस ऐं हुनजी रिहर्सल जारी हुई त असां अची वियासीं। सो उन ॾाढा सुठा कलाम सिलेक्ट कया आहिनि, ॾाढी चूंड हुनजी सुठी आहे। अॼु असांजे प्रोग्राम में ईअं खणी चऊं त मैडम नूरजहां जा गीत बि हूंदा, नगमा बि हूंदा, सदाबहार कलाम बि ॿुधंदासीं। भलीकार चऊं था सना ख़ान खे। अस्सलाम वालेकुम जी। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं, ठीक हैं आप? मैं खैरियत से, आप बताएं। थैंक यू जी, हम भी ठीक हैं बिल्कुलु। मोहरम साईं बि असां सां गॾु आहे, कीबोर्ड ते अॼु असांजो साथ निभाईंदो। मोहरम साईं तव्हांजी वॾी महिरबानी लख तौरु आहे। सो ज़ाहिद साहिबु छा पियो थिए, ख़ासि तौर ते यूथ असेंबली में कहिड़ी पोजीशन ते आहियो? साईं असल में अगरि जे ॻाल्हि जी शुरूआति कजे, जीअं तव्हां चयो त तारुफ़ जॾहिं बि थींदो आहे इंसान जो, त पोइ हिकु हूंदो न जेथां बिलोंगिंग्स इंसान जी हूंदियूं आहिनि, त पोइ हुन बिलोंगिंग सां गॾु हुनजो पूरो जेको आहे न बायोडेटा इंसान खे ज़हनियत हिकिड़ी इमेज ठही वेंदी आहे। त अगरि हीअ नंगर पार्कर खां बिलोंग करे थो त पोइ लाज़मी सी ॻाल्हि आहे, ॾुख ॾाखड़ा हालात असां बि ॾिठा हूंदा, फील कया हूंदा। त अक्सर अगरि जे ॻाल्हि कजे मुंहिंजे तक जी नंगर पार्कर जी या पोइ थर पार्कर जी, त पोइ असां जेको आहे 72 साल, अॼु 73 साल पाकिस्तान खे आज़ादु थींदे थियनि था पिया, पर असां तंहिं वक़्त खां यतीम आहियूं ऐं यतीम रहिया आहियूं अॼु ॾींहं ताईं। ऐं को बि छो यतीम मां मुराद इहो त उते जेके बि MPAs MNAs सिलेक्टेड आहिनि, ऐवाननि में थिए न लोकल गवर्नमेंट कमु थी करे पंहिंजे तहत पाण। अगरि तव्हांखे मोस्ट प्रोबेबली अगरि तव्हां ॾिसंदा अमेरिका में डेथ इशूज़, भाई व्हाट आर द डेथ इशूज़, उते डेथ इशूज़ ये हूंदा भाई समवन इज डाइंग बिकॉज ऑफ द सर्जरीज, समवन इज डाइंग बिकॉज ऑफ द ल्यूनोमा स्किन डिजीज़ आहे, कैंसर आहे। इन्हनि जे तहत जेके इंसान पंहिंजे पाण ते ख़र्च करे मरे पियो। अगरि जे थर पार्कर जा रेशोज़ ॾिसंदा, डेली जा 100 200 ॿार 300 ॿार छाजे लाइ मरनि था पिया, भाई उते हेल्थ सेक्टर न आहे, उते एजुकेशन, उते जेको आहे तव्हांजी हॉस्पिटल्स में आहिनि त उते जेको आहे डॉक्टर्स अवेलेबल न आहिनि। डिलीवरीज़ जे दौरान जेको आहे औरत फौत थियो वञे, जेको आहे इंतज़ारु कंदे कंदे डॉक्टर जो त भाई मां रीच आउट कयां थो, उते ॿार जो एबॉर्शन थियो वञे, औरत मरियो वञे, डेली जा तव्हां केसिस ॾिसंदा, पर हाईलाइट केरु करे? तव्हां अगरि 2017-18 जो ब्रेन ड्रेन रेट हूंदो आहे, हिकिड़ो ब्रेन ड्रेन रेट इहा शइ हूंदी आहे त जेको यूथ हितां पढ़े थी, पोइ उहा पढ़ी करे जेको आहे ॿाहिरि जेका शिफ्ट थी वेंदी आहे, बदहाली बुखाली ॾिसे थो त हाणे भई
अगर जे कुछ मां करण चाहियां थो त सुबुह जो करप्ट वडेरा फ्यूडल सिस्टम ऐं उन खां पोइ केरु मूंखे रिप्रेज़ेंटेशन कंदो जीअं अॼु तव्हांजे टीवी न्यूज़ अॼु जेको सिंध टीवी न्यूज़ असांखे रिप्रेज़ेंटेशन ॾिनी आहे जेको तव्हां ॾाढी असांखे हिकिड़ो असांजे लाइ वॾो हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे अरीना आहे जेको तव्हां असांजे लाइ जज कयो आहे पर हाणे ॻाल्हाइण ते अचे त एजुकेशन आहे असांजो मुंहिंजो जेको ॻोठ आहे थरपारकर सूंदर मूंखां मां बिलोंग कयां थो सूंदर हिकु नंढो ॻोठ आहे नंगर पारकर जो अच्छा नंगर पारकर जो बि ॻोठ आहे नंगर पारकर जो थरपारकर डिस्ट्रिक्ट आहे नंगर पारकर तालुका आहे उनजो ॻोठ आहे हिकिड़ो नंढड़ो सूंदर जिथे न बिजली आहे न गैस आहे गैस त ख़ैर छॾियो वॾी ॻाल्हि आहे पर बिजली जीअं 72-73 साल थिया आहिनि असांखे रोड्स न आहिनि डेली जा तव्हां एक्सीडेंट्स ॾिसंदा असांजे जेको लिंक रोड्स न आहिनि अच्छा अच्छा अगरि जे तव्हां ॻाल्हि कयो सीपेक जी त सीपेक छा ॾिनो थरपारकर खे जेको तव्हां हमेशह ॻाल्हि कंदा आहियो त खज़ाननि सां मालामाल थरपारकर आहे ख़ूबसूरती आहे ऐं त पोइ सीपेक छा ॾिनो सीपेक पूरो जेको आहे टननि जा टन जेको आहे कोल कढे थो पियो माइनिंग हले थी पई अक्सर व बेशतर अकॉर्डिंग टू लॉ इहो थींदो आहे त जिथे बि अहिड़ा प्रोजेक्ट्स वॾा मेजर प्रोजेक्ट्स शुरू थींदा आहिनि त उन्हनि सां गॾोगॾु हिकु स्किल मॉनिटरिंग जेको आहे न स्किल डेवलपमेंट जा जेके आहिनि मॉनिटरिंग जेको यूनिट्स खोलिया वेंदा आहिनि त उते जो लेबर्स उते जो माण्हू थोरो स्किल्स वधाए पंहिंजे पाण खे थोरो डेवलप करे ऐं सुबुह जो मज़दूरी करण जे लाइक़ु थिए सीपेक में किथे आहे केरु सवाल केरु उथारे अगरि उथारूं था त पोइ वरी तव्हांखे फ्यूडल सिस्टम ऐं करप्ट सिस्टम मां तव्हां मैकेनिज़म मां तव्हां ख़ुदि वाक़िफ़ आहियो सही यूथ असेंबली में तव्हां आहियो त उते कहिड़ो किरदारु निभायो पिया थर जे हवाले नेशनल यूथ असेंबली में 3-4 ॾींहं जेकॾहिं उते को कमु थिए थो या आवाज़ उथारिजे थो उन इम्प्लीमेंट थिएसि थो उन ते या छा आहे हा असां नेशनल यूथ असेंबली जेको आहे हिकु इम्प्लीमेंट जेको आहे स्टूडेंट कोटा जे लाइ जेको आहे न स्टूडेंट यूनियन जेको हींअर पॉलिटिक्स जो वॾो हिकिड़ो इशू हलियो थो पए उन ते ॾाढी असांखे जेको आहे हिकिड़ो ॿियो ही जेको यूसी तहत जेका लोकल गवर्नमेंट्स जी इलेक्शन थींदी आहे इन में जेको यंग माण्हुनि खे यंग नौजवान छोकिरनि खे अॻिते आणियो वञे के फ्यूडल सिस्टम के खत्म करण जे लाइ हिकु असां इहो ॾाढो हिकु रिप्रेज़ेंटेशन ॾिनी हुई उन ते इम्प्लीमेशन बि थी हुई अल्हम्दुलिल्लाह ऐं उन जो जेको आहे बिल बि पास असां करायो त नेशनल यूथ असेंबली में जेको मुंहिंजो किरदारु आहे मां थरपारकर डिस्ट्रिक्ट थरपारकर जी टीम जो लीडर आहियां ऐं मैम जेका मां सां गॾु आहे मैम रवीना त इहा जेको आहे मूंखे जेको असांजी टीम जी स्पीकर आहे अच्छा अच्छा मेंबर स्पीकर आहे अच्छा रवीना तव्हांजो छा उन में आहे कंट्रीब्यूशन किरदार हा बिल्कुलु तव्हां छा कंदा ख़वातीन जे लाइ या ॿारनि जे लाइ तव्हां उते छा था पंहिंजो असल में इहो आहे त असांजी जेको उमरकोट मां उमरकोट जी ॻाल्हि कयां थी पूरे थर जी त हिननि ॻाल्हि कई छॾी आहे मां उमरकोट जी ॻाल्हि कयां थी त उमरकोट में वधि जेको सिस्टम आहे एजुकेशन जो जेको उहो सफ़ा ख़राबु थियो पियो आहे मतिलबु कॉपी कल्चर ॾाढो घणो आहे ॿार सिर्फ़ु कॉपी कल्चर ते डिपेंड करे थो पढ़ाई ते बिल्कुलु फोकस नथो ॾिए ऐं हाणे ईअं ऑनलाइन क्लासिस थी वियूं आहिनि ऑनलाइन में केरु ॿार अफोर्ड करे बि थो केरु नथो करे गवर्नमेंट स्कूल्स में ॿार पढ़नि था त उहो ऑनलाइन जो त बिल्कुलु सिस्टम ई न आहिनि ऐं जेको प्राइवेट में पढ़नि था उन्हनि जो इहो आहे त हिकिड़ो ग़रीब माण्हू किथां कमाए ऐं किथां पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए अगरि स्कूलनि में नंढा ॿार वञनि था त टीचर्स छा थियूं कनि पंहिंजे ई कमनि में ॿारनि खे यूज़ कंदियूं आहिनि हीअ करो हू करो ॿार ते बिल्कुलु एजुकेशन ते बिल्कुलु तवजो न आहे ऐं प्राइवेट स्कूलनि में इहो आहे त मंथ जी फी 2000-2500 ग़रीब माण्हू अफोर्ड नथो करे हू 2 वक़्त जी मानी जे लाइ बि मतिलबु ॾाढी महिनत कनि था उन जे बावजूद बि हुननि खे उहो चीज़ न पई मिले त ॿारनि जे एजुकेशन ते ॾाढो फ़र्क़ु पवे थो अगरि ऑनलाइन क्लासिस असां पंहिंजी ॻाल्हि कयूं त ऑनलाइन क्लासिस हलनि थियूं त केरु ॿार जेको ग़रीब अफोर्ड नथो करे उहो ऑनलाइन क्लासिस में ॿधिजी वञे थो क्लासिस ऐं एजुकेशन खां अलावा उन्हनि जी हेल्थ जे लाइ तव्हांजो छा हुते वर्क आहे जी हेल्थ जे लाइ इहो आहे त चवनि था न अगरि ॿार खे सही सां प्रोटीन न मिलंदी सही सां खाधो न मिलंदो त ॿार कीअं हली पाईंदो ख़ासि करे उते इहो आहे त माण्हू जेको बुख में पिया मरनि ऐं जंहिंखे नौकिरी जी नीड आहे सो उन्हनि खे नौकिरी न पई मिले एजुकेटेड जेको वेठा सो बसि ईअं ई वेठा आहिनि बाक़ी आहे कंहिंखे अगरि मिले थी का सीटूं त उहो बसि पंहिंजनि खे ॾियनि था ऐं बाक़ी इहो त जेको आहे ग़रीब माण्हू आहे जेको एमफिल करी वेठो आहे या फिर मास्टर करी वेठो उहो बसि ईअं ई वेठो आहे उहो बसि स्टोरनि ते मेडिकल स्टोर्स ते कमु पियो करे इन हिसाब सां आहे त मतिलबु हिकिड़ो हर कंहिंखे पंहिंजो हिकिड़ो हक़ मिलणु खपे सही तव्हांजो आर्टिकल 25A आहे साईं बि एडवोकेसी खे बिलोंग करे थो वैसे इरशाद साहब त आर्टिकल 25A कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान चवे थो त जेको आहे फ्री एजुकेशन टिल 16 जेको आहे न हिकु बेसिक राइट आहे आर्टिकल 8 खां
28 ताईं बुनियादी हुकूकनि जी लिस्ट ठाहे ॾेई छॾी आहे कॉन्स्टिट्यूशन में, पर इम्प्लीमेशन किथे आहे? तव्हां करे थर विज़िट कयो, उन खां पोइ अगरि जेका नेचुरली असांखे का नेमत मिलियल आहे, जीअं तव्हां विज़िट कंदा आहियो अगस्त जे टाइम में, जेको बरसातुनि जे टाइम में थर पार करके ॾाढो विज़िट कयो वेंदो आहे, उते जा लिंक्स रोड खे तव्हां विज़िट कयो, खोड़ एक्सीडेंट थींदा आहिनि, उन में जेको आहे कारूंजर जी हींअर कटाई जो थर जा रोड रस्ता काफ़ी बहितर थी विया आहिनि साईं, उहे थिया आहिनि जिथां सीपेक जो लिंक पवे थो। अच्छा, सीपेक जो जिथां गुज़रण आहे उतां त बहितर आहिनि, बाक़ी तव्हां ॻोठ जा लिंक्स ॾिसंदा जिथां बाईपास आहिनि या उते तव्हां अगरि जे पास आउट थींदा त तव्हांखे डिचिस खॾा ई मिलंदा तव्हांखे, रोड जी जॻह कर्जा जेके मसला मसाइल आहिनि ऐं जेके असांजी अॼु जी स्पेशल गुफ़्तगू बि हलंदी रहंदी, जेके व्यूअर्स असांखे ॾिसी रहिया आहिनि, पंहिंजी गुफ़्तगू खे कंटिन्यू कंदासीं, पर मां सम्झा थी हाणे हिकिड़ी ख़ूबसूरत ट्रैक भी ॿुधणु घुरिजे सना। सबसे पहले तो आप मुझे ये बताएं कि आप कब से गा रही हैं, शौक कैसे हुआ, घर वालों ने कभी मना नहीं किया? बचपन से शौक है ये मेरा। कितने साल की थी आपको याद है कि मैंने उस क्लास में मैंने पहली बार सिंगिंग की थी? मैं 4th क्लास में थी। 4th क्लास में, बहुत छोटी सी थी मतलब? बहुत छोटी सी थी, और बस शौक था, लेकिन कभी बाहर नहीं मैंने जाहिर किया कि मुझे सिंगिंग का शौक है। और अम्मी से तो बेटियां हर बात कर लेती हैं, मामा को तो सब कुछ पता है, पता था उन्हें हाँ, कि मुझे सिंगिंग का बहुत शौक है, और उन्होंने कभी मना नहीं किया। मैं इकलौती बेटी हूँ उनकी, और वो कहती हैं ठीक है भाई आपका शौक है। आपके 3 भाई हैं मेरे। 3 भाई है, बेटी आप एक ही? मैं एक ही बेटी हूँ। बहन होना भी बड़ी जरूरी है, पता है, बहन से बड़े बंदा दिल के राज के जाता है। ये बात सच है। लेकिन भाई भी कभी कभी ऐसे सहेलियों की तरह काम आ जाते हैं। भाई मेरे भाई भी बहुत अच्छे हैं, मैं तो उनकी बड़ी तारीफ करूंगी। बिल्कुल, मैं भाई कहते होंगे ये भी हमारा भाई है चौथा, ऐसे ही होता होगा। ऐसे ही है। ये बात भी अच्छी है। मेरे तो भाई बहुत अच्छे हैं सच में, और आपके भी यकीनन अच्छे ही होंगे, क्योंकि एक बहन होती तो तीनों भाई बड़ी जान देते हैं उनके ऊपर। ये बात सच है, इसमें कोई झूठ है नहीं ना? है। मम्मी पापा तो है ही, मतलब वो तो कहती होंगी भाई हमारी तो एक ही नहीं बेटी है। मामा है मेरी, और 3 भाई हैं। भाई बहुत ज्यादा केयर करते हैं मेरी। हाँ, ये बहुत अच्छी बात होती है, कोई भाइयों का अच्छा होना भी बड़ा अल्लाह की नेमत ही होती है। आज क्या सुनाएंगे आप हमारे शो में? फर्स्ट ऑफ ऑल सबसे पहला गाना आज मैं आपको सुनाऊंगी मैडम का सॉन्ग है, क्या बात है, मैडम वाले गाना जो आप अभी सिंगिंग भी कर रही थी मेकअप में भी शायद, है ना? क्या बात है, तो मैं आज आपको वो सुनाऊंगी। बिल्कुल बिल्कुल सुनाएं। होप आपको पसंद आएगा। बिल्कुल आएगा, क्यों नहीं भाई। वाले पुल ते भुला के सानू नहर वाले पुल ते भुला के ते जनमाही किथे रह गया। सानू नहर वाले पुल ते भुला के, सानू नहर वाले पुल ते भुला के बेखोरे माही किथे रह गया। साडी अखां विच नींदर उड़ा के, साडी अखां विच नींदर उड़ा के बेखोरे माही किथे रह गया। सानू नहर वाले पुल ते भुला के, सानू नहर वाले पुल ते भुला के ते खोरे माही किथे रह गया। टुटता दुपट्टा मेरा मल मलता, दिल उत्ते जोर चना नहीं चलता। टुटता दुपट्टा मेरा मल मलता, दिल उत्ते जोर चना नहीं चलता। एवें ते मनावांगी मैं हाथ जोड़ के, माही वे तू गुस्सा कीता केड़ी गलता। सानू प्यार वाली पौड़ी ते चढ़ा के, सानू प्यार वाली पौड़ी ते चढ़ा के ते खोरे माही किथे रह गया। सानू नहर वाले पुल ते भुला के, सानू नहर वाले पुल ते भुला के ते खोरे माही किथे रह गया। तेरे प्यार वाली रंग रंग दी, दिल तेनू चुमता ते अख संग दी। रुत तेरे प्यार वाली रंग रंग दी, दिल तेनू चुमता ते अख संग दी।
साडे प्यार वाले घलियां फैला के सानू प्यार वाली पौड़ी ते चढ़ा के वे गोरे माही किथे रह गया सानू नहर वाले पुल ते बुला के सानू नहर वाले पुल ते बुला के ते गोरे माही किथे रह गया। रुत तेरे प्यारे वाली रंग रंग दी दिल तेनों चुमदा ते अख संग दी रुत तेरे प्यारे वाली रंग रंग दी दिल तेनों चुमदा ते अख संग दी मुल केड़ा पाया वे तो साडे प्यार दा हर वेले रवा तेरी खैर मंगदी साडे पैरां विच बेड़ियां पा के साडे पैरां विच बेड़ियां पा के ते गोरे माही किथे रह गया सानू नहर वाले पुल ते बुला के सानू नहर वाले पुल ते बुला के ते गोरे माही किथे रह गया साडी अखां विच नींदरां उड़ा के साडी अखां विच नींदरां उड़ा के ते गोरे माही किथे रह गया। सानू नेर वाले पुल ते बुला के वो सोना माही किथे रह गया कने कने थींदो रह आहे गया ट्रैफिक जैम हूंदी बिल्कुल जी जी किथे जे हवाले सां असांजी गुहा ट्रैफिक में भी शायद रहिजी वियो हुजे असांजी गुफ्तगू थी रही हुई त मां रवीना तव्हां सां ॻाल्हाइण जो मक़सद इहो हुयो त ॿार जे जेके थर जे हवाले सां गुफ्तगू थिए पई त ॿार इलाही कमज़ोर आहिनि उन्हनि खे फूड कोन्हे को उन्हनि जे लाइ मतिलबु जेकी तव्हां अदा असांजी ॻाल्हि कई डिलीवरी जे हवाले सां ॿार जेके प्रेग्नेंट वूमेन्स आहिनि तव्हां उन्हनि जे लाइ मेडिसिन वग़ैरह तव्हां प्रोवाइड कयो था या नथा कयो। असल में इहो तव्हांजी कोशिशूं कहिड़ियूं आहिनि जी पुछण जो असांजी मक़सदु इहो आहे। कोशिशूं मतलब भरपूर आहिनि जीअं कुझु अहिड़ा आहिनि जीअं MSDO वारा थी विया या फिर को बि अहिड़ो जेको आहे ॾियनि था माण्हू ग़रीबनि खे जीअं हींअर हो बरसातनि जे करे या फिर खोड़ सर्दियुनि जे करे माण्हू इहो कमु कनि पिया पर मेडिसन जे हवाले सां इहो आहे त जेको गवर्नमेंट जो जेको डॉक्टर्स आहिनि से छा कनि था हुननि खे मेडिसिन मिले थी ॿारनि खे ॾियण जे लाइ या की ग़रीबनि खे ॾियण उहो छा कनि था पंहिंजे पाण वटि स्टोर कनि था। अच्छा रवीना मां तव्हांजी ॻाल्हि हितां कंटिन्यू कंदसि पर हिकिड़ो वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो नाज़रीन वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो ब्रेक खां पोइ जल्द वापसि था अचूं ॾिसंदा रहो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध शहानी है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कार्तिक या प्रोग्राम सलाम सिंध में गुफ्तगू पंहिंजी जारी आहे बिल्कुल एडवोकेट ज़ाहिद समरमर साहिब असां सां गॾु आहे रवीना बि असां सां गॾु आहे ऐं थर जी सूरतहाल जो जाइज़ो वठूं था पाण हमेशह वठंदा रहंदा आहियूं सूरतहाल साॻी आहे किथे बि का अॻु भराई नज़र नथी अचे सो ख़बर नाहे कॾहिं सुख जा ॾींहं ईंदा कॾहिं थर तरक़ी कंदो कॾहिं थरवासी अची करे असांजे प्रोग्राम में चवंदा त हाणे सभु कुझु ठीकु आहे सो बहरहाल अञा ताईं मुश्किलातूं आहिनि ऐं रवीना जी ॻाल्हि पे कई त सिहत जे हवाले सां बि के सहूलियतूं हुते कोन्हनि मुहैया थियल सो हुते के सरकारी डिस्पेंसरीज़ वग़ैरह कमु कनि पियूं या बिल्कुलु ई कुझु बि न आहे। असल में सरकारी जेको डिस्पेंसरी आहे उहो कमु त बिल्कुलु कनि पियो उन्हनि खे अगरि 70% अगरि मिले थी मेडिसिन ग़रीबनि जे लाइ त उहो उन्हनि में 5% ॾियनि था मतिलबु जेको ग़रीबनि खे ॾियनि था ऐं बाक़ी जेको बचंदो सो पाण वटि स्टोर करे रखनि था ऐं उनखे पंहिंजे ई मक़सद जे लाइ यूज़ कनि था ऐं बाक़ी ग़रीबनि ताईं त कोई अहिड़ी चीज़ पुॼे बि नथी ऐं रही कोरोना जी ॻाल्हि त कोरोना में ज़्यादातर असां मतिलबु कयो आहे जीअं चवनि था एजुकेशन जे हिसाब सां या फिर मेडिसिन जे हिसाब सां या को बि अहिड़ी जेको रिसोर्स जेको हूंदी आहे हुननि खे नीड हूंदी आहे उन हिसाब सां असां बि हुनमें मतिलबु ॾाढी भरपूर कोशिशि कई आहे ऐं हुननि खे कोरोना जे हिसाब सां अवेयर कयो आहे त मतिलबु कोरोना सां कीअं बचणु खपे ऐं पंहिंजे पाण खे प्रोटेक्ट कीअं करणु खपे छो त ॻोठ जूं मायूं आहिनि या इंटीरियर साइड मां हुननि खे एतिरो तक कंहिं चीज़ जी ख़बर कोन हूंदी अगरि चवंदा आहियूं त इहो बीमारी ईअं आहे त उहो असां हिननि में सम्झो ई नथा। सही 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 अच्छा ज़ाहिद साहब हूअं पाण वटि इहो हूंदो आहे त बाबा एहतियात कयो थोरो विथीअ सां रहो विथीर खां रहो
सो इन पासे थर ॾे त हूअं ई विथी आहे, परे परे झूपड़ियूं ठहियल आहिनि, जुगा परे त पोइ उते माण्हू उते केयर कनि था या माण्हुनि खे जीअं रवीना ॻाल्हि कई त का ख़बर न आहे या अवेयरनेस न आहे एतिरी, कोरोना जी सूरत हाल में छा हुयो उन पासे जो माहौल थोरो मूंखे ॿुधायो। अच्छा शाह साहब, अगरि ॾिठो वञे त कोरोना हिकु पेंडेमिक हुयो जंहिंखे सिर्फ़ु थर जेको आहे हुन सां मुतासिर न थियो आहे, पूरो पाकिस्तान पूरी दुनिया मुतासिर थी आहे। पर इहो शइ सेम क्वेश्चन उथियारियो वियो हुयो 3-4 ॾींहं पहिरीं इजलास में, त उते त थोरो तव्हां ख़बर आहे जॾहिं को ॿार किथे जो जंहिंखे पाण सिंपल या स्लैंग वर्ड्स या थोड़ी स्लैंग लैंग्वेज ॻाल्हायूं त हुन मम्मी डैडी ॿार जेके ऐवाननि में अचनि त पोइ उन्हनि जी ॻाल्हि ॿोल इहा हूंदी आहे त बिकॉज़ दे हैव नेवर फेल्ड दीज़ थिंग्स। असां चवंदा आहियूं न वी आर वाइज़ आफ्टर इवेंट्स, हिकिड़ो पहाको आहे त असां त जॾहिं गुज़रंदी आहे त पोइ असांखे ख़बर पवंदी आहे त इहो कीअं हुयो या छा हुयो। त तॾहिं उन्हनि ॻाल्हियूं कयूं पई, डेमोक्रेसी थी वई, बग़ावतूं थी वयूं, स्टूडेंट यूनियन थी वई, पॉलिटिक्स थी वई। त उते जीअं तव्हांजी हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां कई त मूंखे उहा ॻाल्हि अञा ताईं ज़हन में रहिजी वई आहे, बार बार मां उहा रिपीट पियो कयां त जेको तव्हां चयो त जेको तारुफ़ हूंदो आहे इंसान जो, त बिफोर कुझु बि शइ चवण खां पहिरीं जनाब स्पीकर खे थैंक यू चवण खां बाद में मां ॻाल्हि इहा कई त जनाब स्पीकर पहिरीं मां शुरूआत पंहिंजी इंट्रोडक्शन खां कंदुसि। त इंट्रोडक्शन त मां ज़ाहिद महर बिलोंग कयां थो थर पार्कर नंगर पार्कर खां। हाणे इन तारीफ़ ॾियण ते ई कई सवाल ज़हन में अची विया हूंदा त छो तारीफ़ ॾिनई, छाजे लाइ ॾिनई। इन जे लाइ ॾिनूं त असांखे कोरोना कोन थो मारे, असांखे बुख मारे थी। असांखे कोरोना कोन थो मारे, असांखे उञ मारे थी। असांखे कोरोना कोन थो मारे, असांखे बुखार में फ्लू में ॿार मरियो वञनि। असांजे चवंदा आहिनि त 52% जेको हींअर यूथ आहे पाकिस्तान जी, बहरहाल थर खे कॾहिं बि कंसीडर एज़ अ पाकिस्तान जो हिसो मुंहिंजे ख़्याल सां नथा कयो वञे। कॉन्स्टिट्यूशनली डॉक्यूमेंट्री 28 खां 28 ताईं जा जेका फंडामेंटल राइट्स ॾेई छॾिया आहिनि, शायदि पोइ असां सिटीज़न्स न आहियूं। तव्हां अगरि ॾिठो वञे, तव्हां अगरि लिटरेसी रेट चेक कंदा त थर जी जेको एजुकेशन लिटरेसी रेट आहे उहो इंडिया जो बिहार इलाइक़ो आहे, यूपी ऐं बिहार उहो पोइते पियल इलाइक़ो आहे, उन जे चोथे हिसे बराबरि बि न आहे थर जी एजुकेशन, उन जे चोथे हिसे बराबरि बि न आहे। अच्छा, पर जेकॾहिं थर जी एजुकेशन एतिरी ख़राबु आहे या वयल आहे या उते पढ़ाई नथी थिए, त मूं त ॾिठो पियो थर जा इलाही छोकिरा ॿाहिरि मुख़्तलिफ़ उहिदनि ते तरक़ियूं करे विया, पढ़ी विया, उहे कीअं पढ़िया आहिनि? बिल्कुलु, जीअं मां तव्हांखे ॿुधायो पियो ड्रेन ब्रेन सिस्टम, थर पार्कर में कुझु न हुअणु चवंदा आहिनि त जॾहिं जेको गॉड गिफ्टेड शयूं आहिनि, गॉड गिफ्टेड बि आहिनि, बिल्कुलु आहिनि। तव्हां अॼु ॾींहं ताईं ॾिसंदा, तव्हां फनकार, आर्टिस्ट, एक्टर्स, सिंगर्स, इहे जेके आहिनि मोस्टली जाम टैलेंट आहे। शाइर घणे भाङे थर जा, बिल्कुलु हलीम बागी साहब थी वियो, तव्हांजा सभु मोस्ट प्रोबेबली जेके सादिक फ़कीर थी वियो, ये राहत फ़कीर थी विया, इन्हनि खे सिर्फ़ु थोरी रिप्रेज़ेंटेशन मिली आहे। फौजिया सुमरो थी वई, इन्हनि खे रिप्रेज़ेंटेशन मिली आहे। हाणे असांखे थोरी अगरि रिप्रेज़ेंटेशन मिले थी, छो त असांखे त हिकिड़ी इहो हूंदो आहे या त कुझु करिणो आहे या त पोइ बुख में मरणो आहे। त हिते जेको कराची जो ॿार आहे, हैदराबाद जो ॿार आहे, उनखे इहो आहे त अगरि मां कुझु न कयो त डैडी कुझु करे वठंदो, त फादर कुझु करे वठंदो। असां वटि इहो न आहे, बिकॉज़ आई एम द ओनली सन, या मां जेको आहे पहिरियों वकील आहियां पंहिंजे ॻोठ जो, या पहिरियों एजुकेटेड पर्सन आहियां जेको मतिलबु 12वीं क्लास 12 दर्जा पढ़ी यूनिवर्सिटी लेवल जेको आहे ग्रेजुएशन करे ऐं जेको आहे हिन थर खां ॿाहिरि निकिरी आयो यूनिवर्सिटी साइड ते हॉस्टल से गुज़ारियो। जॾहिं इंसान न थोरो ॾेढर जेको आहे खूह खां ॿाहिरि निकिरंदो आहे त ख़बर पवंदी आहे त दुनिया केॾी आहे। पोइ जॾहिं बि असांखे जिथे बि मौक़ो मिलंदो आहे, अॼु बि तव्हां वटि इन जे लाइ पहुता थर जी नुमाइंदगी कई वञे, थर खे ॿुधायो वञे। ऐं जॾहिं ॻाल्हि अचे थी ऐवाननि ते या सवाल जवाब ते, त मां थोरी शाइरी बि लिखंदो आहियां पंहिंजी, त कंदो आहियां। त उहो बार बार जेको तव्हां ॾिठो पियो उहो मां थोरो खोले ॾिठो, थोरो यादि नथो रहे शयूं, पर हिकु इहा शइ तव्हांजी जेका उमिरि आहे उहा यादि करण जी आहे। हा बिल्कुलु, विसरी वेंदो पोइ थर जा मसला इहे विसरी वेंदा। न इंशाअल्लाह। अच्छा, इन ते आहे त रिप्रेज़ेंटेशन जॾहिं अकाउंटेबिलिटी कजे थी, जॾहिं अकाउंटेबिलिटी कजे थी ऐवाननि जे जेके वेठल आहिनि या MPAs या MNN खां, त जॾहिं इंसान ख़ुदि ते सवाल करे थो, जॾहिं असां कोरोना जा 6 महीना असांजे जेके थर ते गुज़रिया आहिनि, बिल्कुलु सभु मुतासिर हुया, पर जेके मुंहिंजे थर ते गुज़रिया आहिनि सा मूंखे ख़बर आहे। असां को बि पासे मां गुज़रंदड़ जेको ट्रेवल करे नंगर पार्कर ॾे घुमणु वञे पियो, उहे हालात ॾिसी उहे उन्हनि जी अखि में बि लुड़क हुयो। त असांजा जेके हिते हालात आहिनि, हींअर बि ॻाल्हि कंदे त असांखे वञणु थियो आहे त रस्ते में ॿार बीठा हूंदा आहिनि पाणीअ जे लाइ, ऐं उहे जेकी गुज़रंदड़ गाॾियूं आहिनि उनखे इशारा कंदा आहिनि त पाणी आहे त असांखे ॾियूं वञो या कुझु आहे, त पोइ ख़बर न आहे। त जॾहिं अकाउंटेबिलिटी ते ॻाल्हि थी अचे, कंहिंखां पुछा ॻाछा थी थिए, त पोइ पंहिंजे पाण खां जॾहिं इंसान ज़मीर ॻाल्हाए थो त उन ते कुझु लिखियो आहे मूं, त पंहिंजे पाण खां सवाल आहे, क्या वाकई है ये तमाशा, क्या वाकई है ये तमाशा या तमाशाई बना बैठा हूँ, क्या वाकई है ये तमाशा या तमाशाई बना बैठा हूँ, क्या सोच है ये मेरी
क्या सोच है ये मेरी कि कुछ तो गवा बैठा हूँ, क्या वाकई है ये तमाशा या तमाशाई बना बैठा हूँ। क्या सोच है ये मेरी कि कुछ तो गवा बैठा हूँ, हे फजूल उसे सुनाना दर्स आदम, हे फजूल उसे सुनाना दर्स आदम कि आदम खुद ही तो आदम खोर बना बैठा है। तो ये अकाउंटेबिलिटी ते जॾहिं ॻाल्हि अचे थी, पुछा गछा कजे थी, त कंहिंखे दर्स ॿुधाए जे आदम जो, आदम ज़ात जो, इंसान ज़ात जो, त उहो ख़ुदि जेके ऐवाननि में वेठा आहिनि, त ॻाल्हि कजे त गवर्नमेंट जॾहिं इन फ्लड में या पेनेडेमिक में जेको कोविड में, त जॾहिं वीट जेको आहे न हिकिड़ी चयो त भई रेट जेको आहे सस्ता कयो थर जे माण्हुनि जे लाइ, या जेके बि एरियाज़ आहिनि पोइते पयल एरियाज़ आहिनि सिंध जा, उन्हनि जे लाइ त उन्हनि में 1500 मण जेको आहे न कणिक हलाइण जी जेको आहे गवर्नमेंट ऑर्डर्स कढिया, पर डीसी या एसीज या उते या जेके बि तव्हांजा जेके नुमाइंदा आहिनि या उते हाई पोस्ट ते आहिनि, उन्हनि छा कयो त जेको आहे इन शइ खे शायरी जेका ॿुधायो इहा पूरी थी वई, एतिरी हुई। हा एतिरी हुई। अच्छा, पोइ तव्हांखे हिकिड़ो सुठो कलाम ॿुधायूं भला। भले भले पोइ वरी कचहरी क्यों था थर जे मामलनि ते बि। बिल्कुल। अच्छा सना, मुझे ना अगर आपको याद हो तो मुझे वो गाना सुना दे, सनु रब ने बनाया मेरे लिए। बिल्कुल, अभी आपकी खिदमत में वही पेश कर रहे हैं। बहुत फेवरेट ट्रैक है, अगर आपको याद हो तो आप मुझे ये वाला गाना सुना देंगे तो बड़ा मजा आ जाएगा। बिल्कुल जी, यही सॉन्ग हम आपको सुनाते हैं, ठीक है? बताते हैं।
की हवा वाह बन वाह के वाह वरी मोरम ते तरीक़े सां फेड आउट कयो आहे न गाने खे उहो माना लॻे पियो त बाक़ाइदा ॼणो न एल्बम मां को कैसेट मां को गानो ख़तम थियण वारो आहे सो बहरहाल नंढड़ी साई जो नंढड़ी साई वठूं था मोटी अचूं था ऐं उन खां पोइ तव्हां असां ऐं मोज़ महिमाननि सां रहियल कचहरी कयूं था तव्हां असां सां जुड़ियल रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध खुशहाली है अमन जोड़े पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सिंध वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कार्तिक आहे तव्हांखे सिंध टीवी जे प्रोग्राम सलाम सिंध में सभ खां पहिरियों तव्हां सभिनि खे मां ॿुधाईंदी हलां नंबर तव्हांजी पंहिंजी स्क्रीन ते अची रहियो आहे जेकॾहिं तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियणु चाहियो था त जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो असां सां गुफ़्तगू करे सघो था पंहिंजी शेरो शायरी डिस्कस करे सघो था ऐं पंहिंजी आवाज़ में कोई बि असांखे गानो बि ॿुधाए सघो था सेकेंड जेकॾहिं कंहिंजी बर्थडे आहे कंहिंजी शादी जी सालगिरह आहे तॾहिं बि विश करे सघो था हिते थर जा मसला मसाइला लॻा पिया आहिनि सना ख़ान असां सां गॾु वेठी आहे ख़ूबसूरत आवाज़ में सिंगिंग करे रही आहिनि तव्हां हिनखे कंहिं बि गाने जी फरमाइश बि करे सघो था त सो जल्दी जल्दी पंहिंजी फोन करो असांजो नंबर डायल कयो ऐं प्रोग्राम में शामिल थी वञो बिल्कुलु बिल्कुलु ऐं असां कचहरी कयूं था अॼु थर जे मामलनि ते ऐं पर हिकिड़ी कॉल वठूं था उन खां पोइ असां गुफ़्तगू ओके कयूं था ओके जी अस्सलाम वालेकुम हेलो 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 अस्सलाम वालेकुम दा वालेकुम सलाम भेण कीअं आहियो ठीकु आहियो ठीक ठीक हिना थी ॻाल्हायां तव्हांजी ॾाढी जी भेण आहे हिना तव्हांखे मां भली कार्तिक आहे प्रोग्राम सलाम सिंध में छा चवणु चाहींदो पहिरियों थी ॿुधायो तव्हां कीअं आहियो तबियत ठीकु आहे तव्हांजी घर में सभु ठीकु आहिनि तव्हां ॿुधायो तव्हां ॿुधायो मज़नि में आहियो अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु इलाही मज़े में आहियो इलाही मज़े में आहियो अल्लाह पाक तव्हांजी जोड़ी सलामत रखे थैंक यू सो मच हिकु त निभागी लाइट अॼु असांखे दोस्त वरी नओं मां तव्हांजो यूट्यूब ते ॾिसां थी वेठी प्रोग्राम अच्छा 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 हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तव्हां ॿिन्हिनि मां बि मां ॾाढो सबक़ु पिरायो आहियां जेका ॻाल्हि ॿुधायां मां एॾी परेशान हूंदी हुयमि मां जॾहिं खां तव्हांजो शो ॾिसणु शुरू कयो मुंहिंजी परेशानी अलॻि करे सुठी ॻाल्हि आहे न मतिलबु असांजी शिल्पी एतिरी हूंदी आहे त तव्हांखे वाकई पंहिंजे टेंस खे बंदा माण्हू फ्री लॻे पंहिंजे घटि में घटि दिमाग़ खे मां चवां थी मुंहिंजो भाउ जहिड़ो सम्झाए थो तरीक़ो मां चवां थी तव्हांखे अहिड़ो दोस्त मिलियो तव्हांखे छा खपे भाउ मुंहिंजे जहिड़ो ॿियो छा खपे मुंहिंजी तारीफ़ था कनि तव्हां मूंखे भाउ जहिड़ो अॼु भाउ खे चयोसि कुझु गुनगुनाए प्रोग्राम में कुछ गुनगुनाइन बिल्कुल बिल्कुल जरूर गुनगुनाइंदा थैंक यू सो मच फॉर कॉलिंग पंहिंजो पंहिंजे घर वारनि जो खोड़ सारो ख्याल रखिजो अल्लाह हाफ़िज़ बाय बाय जी छा गुनगुनाया न तव्हांजी मर्ज़ी आहे हो तोखे त रुगो हूंदी आ सिंगार जी गणती मूंखे सदाई रहंदी आ दीदार जी गणती तोखे त रुगो हूंदी आ सिंगार जी गणती मूंखे सदाई रहंदी आ दीदार जी गणती तोखे त रुगो हूंदी आ सिंगार जी गणती ओ दीवानो बणजी थो फिरां मां तुंहिंजी घिटीअ में ओ महबूब आहीं तॾहिं तुंहिंजा नाज़ थो सहां पर तोखे किथे आहे मुंहिंजे प्यार जी गणती तोखे सदाई रहंदी आ दीदार जी गणती तोखे त रुगो हूंदी आ सिंगार जी गणती उन वक्त की फरमाइश पूरी कजे न रीसरी दी वञे बिल्कुल छो न जैसे असां छोकिरियूं तयार न थींदासीं पाण खे संवारींदासीं न पाण खे सुठो न साबित कंदासीं त तव्हां जहिड़ा माण्हू असांखे पसंदि कीअं कंदा बिल्कुल बिल्कुल सही ॻाल्हि आहे इहा सही ॻाल्हि कई अथव इहा बिल्कुल सही ॻाल्हि मुंहिंजे वात में अक्सर सच निकिरी वेंदो मां इन करे चवंदो न अहिड़ी ॻाल्हि न ईअं न चए मां सही सही ॻाल्हि आहे बग़ैर मेकअप जे कीअं बर्दाश्त थींदो अच्छा अहिड़ी ॻाल्हि न आहे बग़ैर मेकअप जे बि असां घटि न आहियूं माशाल्लाह चश्मे बदूर थैंक यू सो रवीना सां मां गुफ्तगू कंदी हलंदसि फर्स्ट ऑफ ऑल रवीना बाबा घणनि सालनि खां तव्हां इन फील्ड में आहियो घणनि सालनि खां कमु था कयो 4th ईयर में आया हींअर लाजी फील्ड में अच्छा मतिलबु तव्हांजे दिमाग़ में कीअं आई त मूंखे माण्हुनि जी मदद करणु घुरिजे उन्हनि जी हेल्प करणु घुरिजे हे हिकिड़ो सदका जारिया बि आहे हिकिड़ी नेकी जो कमु बि आहे घर वारनि जी तरफ़ां का रोक टोक न थी त तव्हां न वञो इहो कमु न कयो असल में इहो आहे मुंहिंजे घर वारनि जी तरफ़ां का रोक टोक न आई मुंहिंजो इंट्रस्ट हो लॉ में ऐं ॿियो आहे त मुंहिंजे पेरेंट्स जो इहो ड्रीम बि हो मुंहिंजी मतिलबु मुंहिंजे फैमिली में डॉक्टर भी आहिनि मुंहिंजी सिस्टर डॉक्टर आहे हिकिड़ी सिस्टर एम इंग्लिश भी करे मतिलबु हर कंहिंखे पंहिंजे ई जेको पसंदि जो प्रोफेशन जेको आहे त मूंखे इन फील्ड में वञण जो शौक़ु छो त मां जॾहिं नंढे हूंदे सां ॾिसंदी हुयसि त मतिलबु ग़रीब माण्हुनि खे हक़ न पियो मिले
हुननि जी केरु ॿुधे न पियो। त मुंहिंजो हमेशह इहो ई हूंदो हो त मां बि कुझु थियां, मां बि पंहिंजे थरवासियुनि लाइ कुझु करे सघां। बसि मुंहिंजो इहो हूंदो, इन लाइ मां इन उहिदे ते पहुची ऐं इन प्रोफेशन में आई। इंशाल्लाह मां अहिड़ो कुझु कंदमि जंहिंसां मुंहिंजे थरवासियुनि जी मां हेल्प करे सघां। सही सही, ॾाढी सुठी अच्छा, ॻाल्हि मूंखे आहे। इहो ॿुधायो उमर साहिब त अक्सर थर ॾुकार सटियल इलाइक़नि में शामिल हूंदो आहे। ॾुकार जी बेसिक वजह छा आहे? माना उञ या बुख, मतिलबु उञ बि थिए थी, बुख बि थिए थी। कॾहिं कॾहिं बरसातूं पवनि थियूं त पोइ पाणी जो मसइलो त घणे भाङे हल थी थो वञे। बाक़ी गुज़र सफ़र उन्हनि जो मालवंदनि जो माल ते आहे या को बि नंढो को बिज़नेस न आहे उते, या बिज़नेस या मौक़ा उते फराहम करणु घुरिजनि, छो त आउटिंग लाइ थिए थी, सियाहती माण्हू अचनि था, तफ़रीही माण्हू अचनि था, जेके नंढा नंढा कारोबार थरी पाण कनि उते ई, मुंहिंजे ख़्याल में चङो ख़ासो नाणो कमाए सघे थो। इरशाद साहब अगर ॾिठो वञे न त शुरूआत जेका बुनियादी जेका शुरूआत थिए थी न उहा एग्रीकल्चर फर्टिलाइज़ेशन, अगर पूरो पाकिस्तान जेका बैकबोन जेका आहे न रीढ़ जी हॾी, उहा फर्टिलाइज़ेशन जेका आहे उहा जेको आहे एग्रीकल्चर आहे। हाणे असांजे सहरा सां गॾु इहो हिकिड़ो ई सहरा आहे, सिर्फ़ु विचां लाइन ॾिनी वई आहे इंडिया ऐं पाकिस्तान जे विच में। राजस्थान जो सहरा जेको आहे उहो सरसब्ज़ आहे, उनखे सरसब्ज़ करे छॾियो अथऊं। उते पूरी फर्टिलाइज़ेशन आहे, जीअं सिंध जी उत्तर सिंध में पंहिंजी फर्टिलाइज़ेशन, उन्हनि जे जेको आहे पंहिंजी जेको आहे ड्रेनेज सिस्टम्स, उन्हनि पंहिंजे इरिगेशन सिस्टम खे जेको आहे उते जेको आहे हिकिड़ो पंहिंजे जेको आहे डेवलप कयो अथऊं। जेको बि बैकवर्ड एरियाज़ आहिनि उन्हनि खे पहिरीं अॻिते वधायो अथऊं। अक्सर व बेशतर ईअं ई थींदो आहे, जेके बि पोइते पयल माण्हू हूंदो आहे न, जेको पोइते पयल हूंदो आहे त पहिरीं अॻिते उनखे कइबो आहे डेवलप। उनखे जेके अॻु में ई बूस्ट थियल आहिनि उहे त पोइ बूस्ट थियल ई आहिनि, थींदा बि रहंदा, जंहिंमें सलाहियत आहे। मक़सदु ॻाल्हि करण जो, जीअं पाण वटि इरिगेशन सिस्टम आहे, थ्रू शाखनि जे ज़रिए ऐं वाटर जेको आहे वाटरनि जे ज़रिए जेको आहे पाणी पहुचे थो बनियुनि ते, जंहिंजे बि हींअर रोटेशन हले थी पई, वाराबंदी हले थी, वाराबंदी जो करप्शन सिस्टम आहे। त मक़सदु ॻाल्हि करण जो, अगरि फर्टिलाइज़ेशन ख़तम थी विया, वाटर कोर्स पक्का कया अथऊं हाणे, वाटर कोर्स पक्का कया अथऊं, अचानक जेका हूंदी हुई जेका आहे न पाणी जो फेरे छॾणु, उहो हाणे थोरो घटि थी वियो आहे। न उहो वरी हाणे महीने जे लाइ वरी बि जेको आहे बंदियूं थी वियूं आहिनि, रोटेशन थी वई आहे फर्टिलाइज़ेशन जी। त हाणे पाण थर जी ॻाल्हि पिया कयूं त थरी माण्हू पंहिंजो रोज़गार पाण उते पाण ई करे सघनि था, या उन्हनि खे छा करणु खपे, कहिड़ा वसीला? त जेको ॾुकार जो जेको सबबु हूंदो आहे उहो अक्सर में बेशतर उते को बि, जीअं तव्हां हिन ट्यूबवेल प्रोवाइड थी करे, जेको आहे नंढे अगरि ख़र्चनि ते, इन्वेस्टमेंट ते, हारियुनि खे अगरि ट्यूबवेल प्रोवाइड कयो वञे त हू जेको आहे पंहिंजी फर्टिलाइज़ेशन करे सघंदा। उते ज़मीन खां अलावा त को कारोबार त आहे कोन। जीअं तव्हां वारी ॻाल्हि सहरा में आहे त सियाही अगरि जे थिए थी, त अगरि जे को घुमण फिरण जो बि थिए थो त उहो बि अगस्त जे 2-3 महीना आहिनि। अच्छा, मूंखे हिन में इहो ॿुधायो त थर में जेकॾहिं को नलको वग़ैरह लॻी सघे थो त उते पाणी मिठो अचे थो या खारो पाणी? पाणी मिठो आहे साईं, पाणी मिठो आहे, बिल्कुलु पाणी मिठो आहे। तव्हां हींअर असां मुनीर वेलफेयर ट्रस्ट आहे, उहो अक्सर एनजीओज़ न आहे, ट्रस्ट आहे, पंहिंजे तहत पाण उन असांखे जेको आहे मुंहिंजी दरख़्वास्त ते जॾहिं इजलास से हुन ॾिठा त असांखे मुंहिंजी दरख़्वास्त, पाणी जॾहिं मिठो अचे थो त पोइ पाणीअ जी क़िलत छो आहे, इहो मूंखे सम्झायो थो। तव्हां दरख़्वास्त ते हुन मुनीर वेलफेयर ट्रस्ट जेको आहे असांखे जेको आहे 20 खां 22 नलका प्रोवाइड कया, हैंडपंप्स जंहिंखे चऊं, हैंडपंप्स प्रोवाइड कया। असां जेको आहे ॻोठ जे जेके बि मिस्कीन माण्हू आहिनि या ग़रीब माण्हू आहिनि, जेके पाणी जे लाइ हिकु खूह, या असांजी 3000 आबादी ते 4000 आबादी ते ॻोठ आहे जंहिंमें खूह सिर्फ़ 2 आहिनि। ऐं उते जा जेके माण्हू अगरि जे एजेंट्स आहिनि, जेके अगरि जे एनजीओस वारा उन्हनि खे हैंडपंप्स ॾियनि बि था, त हू उते वञी वरी बि जेको आहे अवेयरनेस न आहे न, उते वरी जेको आहे वञी सेल आउट कंदा। जीअं मेडिसिन्स, हाणे हैंडपंप जेको मुफ़्त में मिलियो, हितां कंहिं तव्हांजे सदका कढियो या पंहिंजे पेरेंट्स जे नाले करे, सॼो माना जेको आहे करप्ट सिस्टम, सॼी माना ज़िंदगी ॾुखियाईअ खां बचण जे लाइ मुंहिंजे ख़्याल में नलको एॾो महांगो त कोन्हे को जेतिरो तव्हां ॿुधायो था त हैंडपंप वञी विकिणनि था पिया, ऐं उन खां पोइ पाण ॾुखियाई शिकार वञी खूहनि ते पाणी भरनि था। इहो त वॾी मूंखे त अचरज इहो ई आहे न, तव्हां चवंदा न वी आर वाइज़ आफ्टर इवेंट्स, छो त मां हुन बिलोंग कयां थो, मूं इहे हालात ॾिठा आहिनि, मां हुते रहियल आहियां ई मां उते जो, त इहे मुंहिंजो बचपन बि हिन सहरा में ई गुज़रियो आहे। सॼी ज़िंदगी खूहनि जो पाणी भरणु, भरे अचणो, इहो वॾो ॾुखियो कमु आहे। जी ऐं पोइ वरी हुनखे छिकणु खूह जे ज़रिए, ऐं उहे जेके 2 खूह हुया असांजे ॻोठ में, से बि ख़तम थी विया। इहा पकी ॻाल्हि ॿुधायो त थर जो पाणी मिठो आहे? मूंखे अंदाज़ो न आहे, छो त पाणी मिठो आहे, बेशतर हंध ते पाणी मिठो निकिरंदो आहे। मिठो पाणी आहे त पोइ त खूहनि जी बि ज़रूरत न हुजणु घुरिजे, पोइ त हैंडपंप एॾो महांगो न आहे, हर को माण्हू हणाए सघे। हैंडपंप्स गवर्नमेंट प्रोवाइड करे न, लोकल गवर्नमेंट्स खे, जेके तव्हांजा हींअर जेकॾहिं प्रोवाइड न बि करे त मुंहिंजे ख़्याल में घणे जो हूंदो, माण्हू पाण बि पट सट करे पंप हणी सघे थो, नलको हणी सघे थो।
वॾी ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में त नथी लॻे उते जेके बि जेकॾहिं मिठो पाणी आहे त मूंखे प्रॉपर ख़बर न आहे मूंखे बिल्कुलु न मिठो पाणी आहे अक्सर बेशतर अगरि असां हींअर 22 हैंड पंप्स लॻाया आहिनि त 22 हैंड पंप्स मां तक़रीबन न त 16 खां 17 जेके आहिनि हैंड पंप्स से पाणी मिठो निकितो आहे अच्छा अच्छा पाणी त आहे साईं त जे उहा भलाई ॻाल्हि पावर ई जेके वाटर प्लांट लॻा हुआ उन्हनि जी सूरत हाल छा आहे थर में काफ़ी सारा लॻा हुआ उहे रनिंग पोजीशन में आहिनि बीज वाटर में प्लांट्स जेके लॻा आहिनि से सिर्फ़ डॉक्यूमेंट्स ताईं महदूद आहिनि न कुझु त हुया मां थर विज़िट कयो जॾहिं त कुझु उहे ॿुधा आहिनि पए त डोमिनेंट एरियाज़ में हूंदा भरनि बि पिया पाणी जी हा डोमिनेंट एरियाज़ में हूंदा या त पोइ कंहिं ट्रस्ट ॾिना हूंदा या एनजीओस ॾिना हूंदा जीअं तव्हांजो हींअर कोविड जो जेको हुयो उन सूरत हाल में गवर्नमेंट ऐलान कयो त सैनिटाइज़र्स ऐं सोप्स जेके साबुण विराया वञनि त जेको आहे न SOPs जो ख़्यालु रखियो वञे हुनजो त उन टाइम में असां ॻोठ हुयासीं त सभु जेको आहे रन पढ़ाइण करे हलिया वियासीं पंहिंजे ॻोठ त उते रहियासीं त उते लोकल गवर्नमेंट जे जेके असांजी जेका UC आहे उहा डाबो आहे UC डाबो सां सॾाई वेंदी आहे UC नालो आहे डाबो त उन UC डाबो जे चेयरमैन खे जॾहिं कॉल कई त पोइ असां जॾहिं पुछा गछा कई त पुछा गछा करण वारो त आहे कोन न कंहिंखे ख़बर आहे त सैनिटाइज़र जा पैसा आया आहिनि या साबुण जा पैसा आया आहिनि त उते कुझु बि न तंहिंसां असांखे त ख़बर ई कोन्हे असांखे तव्हां ॻाल्हि कयो था असांखे ख़बर ई कोन्हे त कहिड़ी शइ आहे या को फंड आयो आहे या कॾहिं UC चेयरमैन असांखे ॾिठो बि हुजे त अगरि जे हिन मकेनिज़म खे थोरो सिधो कयो वञे लोकल बॉडीज़ अगरि थोरो बि कमु करणु शुरू करे जॾहिं जीअं साईं ॻाल्हि कंदा त 10 खां 12,000 शायदि पाण जे लाइ वॾी ॻाल्हि न आहे पर उते जे माण्हू जे लाइ वॾी ॻाल्हि आहे मूंखे हिन विच में इहो ॿुधायो जेकी नंढा नंढा ॻोठ आहिनि नंढे नंढे ॻोठनि में ॻोठनि जा चङा मुड़ुस बि हूंदा जी वेड़ो हूंदो वेड़े जो को चङो मुड़ुस बि हूंदो त पोइ उहे चङा मुड़ुस पंहिंजो किरदारु अदा कनि ॻाल्हाइनि को वस वारे माण्हू सां मिलनि या जीअं तव्हां चयो त UC चेयरमैन या XYZ उन्हनि सां मिली करे इलाही मामला निबेरे सघजनि था या उहे बि निंड सुतल आहिनि बिल्कुलु निबेरे सघजनि था पर हू चवंदा आहिनि त जे बग़ावत ईंदी आहे रेवोल्यूशन ईंदी आहे सुजागी थिए अगरि जी सुजागी न आहे त रेवोल्यूशन किथां ईंदी मां तव्हांजी ॻाल्हि खे ज़रूरु कंटिन्यू कंदसि शायदि हिकिड़ी कॉल आहे जी जी अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अच्छा तव्हां पंहिंजी टीवी जो थोरो आवाज़ घटि करे छॾियो जीअं तव्हां सां असांजी गुफ़्तगू आराम सां थी सघे प्लीज़ जी साईं केरु पिया ॻाल्हायो कहिड़ा हाल आहिनि साईं अच्छा शिकारपुर खां सर अच्छा बिराए महिरबानी मां वन सेकेंड तव्हांखे ॿुधाईंदी हलां तव्हां जॾहिं बि असांजे प्रोग्राम में कॉल कयो त तव्हां पंहिंजे टीवी जो वॉल्यूम बंदि करे छॾींदा कयो मां हर बार इहो ई ॿुधाईंदी आहियां प्रोग्राम में शामिल थियो ज़रूरु थियो यकीन नंबर तव्हांजे लाइ हलायो आहे तव्हां प्रोग्राम में शामिल थी सघो था इज़ीली पर जॾहिं कॉल कयो था त तव्हां पंहिंजे कंहिं मसइले या का ॻाल्हि शेयर करणु चाहियो था त तव्हां पंहिंजी टीवी जो वॉल्यूम घटि रखंदव त असांजी गुफ़्तगू सही तरीक़े सां थी सघंदी तव्हां पोइ ते पंहिंजो आवाज़ु ॿुधंदा आहियो त उनजे करे असांजा अल्फाज़ लेट थी वेंदा छो करे हे लाइव प्रोग्राम आहे असां हिन में देरि सवेर नथा करे सघूं हिकु हिकु लम्हो असांजो हिते इलाही कीमती हूंदो आहे अच्छा सना ये हमारी गुफ्तगू तो चलती ही रहेगी ये तो मसले मसाइल चलते रहेंगे रवीना से भी बहुत सारी गुफ्तगू करनी है लेकिन मैं ये चाहती हूँ कि अब जो है ना आपके एक सॉन्ग का तड़का होना चाहिए शो के अंदर बिल्कुल लगेगा तड़का सुना दे चलिए स्टार्ट जी चेहरे हंसा होना था प्यार हुआ मेरे यार होना था प्यार तेरे दिल के शहर में घर मेरा हो गया सपना देखा जो तुमने वो मेरा हो गया डूबे तो यूं जैसे हो प्यार होना था प्यार हुआ मेरे यार होना था प्यार
जवाब हमने तेरे सवालों में ख्वाबों की डोर छूटे ना यार होना था प्यार हुआ मेरे यार होना था प्यार शहानी है अमन झूठे पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन शहानी है अमन झूठे पैगाम मुझे सिंध के सलाम सलाम सुन। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कारती आहे तव्हांखे प्रोग्राम सलाम सिंध में गुफ्तगू जारी आहे। कचेरी भी हलन थियूं, गाना भी तव्हांखे मुसलसल ॿुधाईंदा था हलूं। 1 सेकंड ॿुधाईंदी हलां, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था। नंबर तव्हांजे पंहिंजी स्क्रीन ते आहे, जल्दी जल्दी प्रोग्राम में कॉल करे शामिल थी वञो ऐं पंहिंजी दिल जी गुफ्तगू असां खां बि कोई बि सवाल करे सघो था, गुफ्तगू करे सघो था। हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल कंदासीं प्रोग्राम में। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम साईं केर पिया ॻाल्हायो? साईं शाकुल शहर सिंधड़ी मां। वाह 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 साईं, कीअं आहियो? ठीकु आहियो भाउ? साईं दुआऊं तव्हां कहिड़ा ख़ुशि आहियो? साईं अमुन अमुन अलाह जो करम आहे। छा चवणु चाहींदो? प्रोग्राम ॾिसो पिया? मस्त कॉल लगी आहे, कॉल लबरी बदला मैं प्रोग्राम ॾिसी रहियो तव्हां सुठो पियो लॻे। वाह 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 वरी महिरबानी, तव्हांखां असांजो प्रोग्राम सुठो बि लॻे थो। फाइनली मस करे बि तव्हांजी कॉल लॻी वई, तव्हां प्रोग्राम में शामिल थी विया आहियो। जी जी छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? जी प्रोग्राम में छा चवणु चाहींदो? प्रोग्राम जे बारे में चवणु चाहींदा तव्हांजो प्रोग्राम जेको हींअर ॾिसी रहिया आहियूं तमामु सुठो आहे। जी महिरबानी। हिन में को ज़राई माहिर को घुरायो उन सां मुफ़ीद मशवरा के ॾियो असांखे ज़रात जे हिसाब सां ओड़ो को घुरायो डायरेक्टर जा बिल्कुलु घुराईंदा रहंदा आहियूं असां, बिल्कुलु घुराईंदा रहंदा आहियूं। वरी ॿीहर तव्हांजी फरमाइश सां 1 सेकंड उनखे वरी घुराईंदासीं। जी जी वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। पंहिंजो खोड़ सारो ख्याल रखिजो। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। बिल्कुल ज़री माहिर भी घुराईंदासीं पंहिंजे प्रोग्राम में। जी जी बिल्कुल बिल्कुल में असांजे प्रोग्राम में मुख़्तलिफ़ तबक़े फ़िक्र जा मकतब फ़िक्र जा बिल्कुल बिल्कुल। सो बहरहाल वरी हिकिड़ो भेरो नोट कयूं था ऐं ज़री माहिर कंहिं न कंहिं सां मुलाक़ात थींदी ऐं तव्हांखे ज़री मुफ़ीद मशवरा बि बिल्कुल। तव्हांखे ऐं रवीना काफ़ी देर खां ख़ामोश वेठी आहे। रवीना बाबा मूंखे तव्हांखां इहो पुछणो हुयो त मतिलबु हिते कोरोना जे दौरान बि ऐं हाणे बि जीअं त चवनि था सियारो वधी वियो आहे त कोरोना जी तादाद बि वधी वई आहे। तव्हां पंहिंजो अञा मज़ीद ख़्यालु रखो त तव्हां ख़वातीन जेके प्रेग्नेंट वूमेन्स आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां छा करे रहिया, उन्हनि जे लाइ हेल्पिंग वाइज़ छा आहिनि? पोड़ा जेके माण्हू चवंदा आहिनि ॿारनि खे पोड़नि खे ऐं अहिड़नि माइनि खे जल्दी थो लॻे, उन्हनि जे लाइ तव्हां उन्हनि खे कीअं सम्झाईंदो? तव्हांखे पंहिंजो ख़्यालु कीअं रखणु घुरिजे? छा उन्हनि जी हेल्प कयो था? असल में इहो आहे त असां पंहिंजे तरफ़ सां हर कोशिशि कयूं पिया। वधीक जेको डिपेंड करे थो उहो गवर्नमेंट ते करे थो। सही आहे। जेको प्रेग्नेंट मायूं आहिनि या फिर को बुज़ुर्ग आहे उन्हनि खे असां त इहो ई करे सघूं था, वधि में वधि असां उन्हनि खे अवेयर कयूं था। असां उन्हनि खे जेको उन्हनि जी नीड्स आहे उहो पूरियूं करे सघूं था। पर असल में आहे त हर हिकु माण्हू जी इहो आहे त जेको चीज़ ॾियूं था उन खां वधीक घुर्ज कनि था। त असां त हाल फ़िलहाल मतिलबु एतिरा स्टेबल बि न आहियूं, मतिलबु जीअं असां ख़ुदि बैचलर आहियूं त उन हिसाब सां बाक़ी रही त गवर्नमेंट जी ॻाल्हि त उन हिसाब सां को एॾो सिस्टम न आहे जेको प्रेग्नेंट लेडी खे ॾियो वञे या फिर को बुज़ुर्ग खे ॾियो वञे। रही त अगरि माई प्रेग्नेंट हुजे थी त हुननि खे इहो आहे त अगरि तव्हां डिलीवरी कयो था त घर कयो, हॉस्पिटल में वञो था त डायरेक्ट मतिलबु हिकिड़ो आहे सीज़र कयो वञे थो, ऑपरेशन कयो वञे थो। त हुन में इहो त माई खे बि ॾाढो नुक़सानु हूंदो आहे। ऐं तक़रीबन असां ॾिसूं पिया त मतिलबु 50% या 25% डिलीवरी जे दौरान माई जी डेथ थी वञे थी। छो त कंहिं शइ जी का बि असां वटि सहूलियात न आहे। अगरि तव्हां वञो था त माई खे अगरि खपे ऑक्सीजन खपे त हुते ऑक्सीजन न आहे, का चीज़ खपे त उहो कुझु बि न आहे। अगरि हॉस्पिटल में वञो था, गवर्नमेंट हॉस्पिटल बि आहे त 5000 तव्हांजी थिए थी। गरीब माण्हू किथां उहो प्रोड्यूस करे? सही था चओ। अदा इहो उमर साहब पाण इहो वाटर प्लांट जी ॻाल्हि पे कईसीं त कुझु जेकी लॻियल आहिनि रनिंग पोज़ीशन में, कुझु छा था सम्झो थरवासियुनि जो पंहिंजो बि कसूर आहे, कुझु शयूं पाण हिफ़ाज़त बि उन्हनि जी कजे, पाण उनजी सार संभाल बि लहिजे ऐं पोइ जॾहिं उहे ख़राबु थी वञनि थियूं या बीहजी वञनि थियूं त पोइ वरी पाण हुकूमत खे मयारूं ॾियूं था, शिकायतूं बि कयूं था। मुंहिंजे ख़्याल में किथे किथे पंहिंजो बि किथे मतिलबु का शइ खुटियल आहे, किथे पंहिंजी बि का ॻाल्हि आहे जी मिस्टेक आहे जंहिंजे करे पाण लोड़ींदा आहियूं या ईअं खणी चऊं त पोइ वरी ॾुखियाई जो शिकार थी वेंदा आहियूं। मां ज़ाहिद जो आंसर अचण खां पहिरियों हिकिड़ी कॉल आहे, असांजे दुबई खां कॉल आई आहे, कॉल रिसीव था कयूं, पोइ गुफ़्तगू कंटिन्यू कंदासीं। अस्सलाम वालेकुम। हेलो
वालेकुम सलाम साईं, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? खैर खैर है खुश आयो खैर जलसा बदल साईं वॾी महिरबानी। केरु पिया ॻाल्हायो भाउ? सही लागल है माशाल्लाह यार मोहम्मद सऊदी अरब खां। माशाल्लाह साईं, भले पार वेठा आहियो, वॾी महिरबानी। तव्हां कॉल कई आहे। प्रोग्राम कीअं पियो लॻे? छा चवणु चाहींदो अदा? वाह वाह, वॾी महिरबानी, वॾी महिरबानी जी जी। इमरान चांदो का दिया जबरदस्त करे के ताज मुस्लिम चांदो का दिया। ठीक है ठीक है, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां सां हिन प्रोग्राम में कॉल थियो। ज़फ़र जिसकाणी, इमरान चांडियो ऐं गरीब चांडियो खे सलाम ॾिना अच्छा, आहिनि। वालेकुम ठीक है, सलाम। वालेकुम वॾी सलाम महिरबानी तव्हां सां प्रोग्राम में शामिल थियो। इहा बि सुठी ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे पुराणे दोस्तनि खे या जेके बि असांजा फ्रेंड हूंदा आहिनि असां उन्हनि खे बिल्कुलु, यादि कंदा आहियूं बिल्कुलु। ऐं एतिरो परे खां उन्हनि जे लाइ सलाम उन्हनि जी आयो आहे। मोहबत ॾिसो न, पंहिंजे घर वारनि खे, पंहिंजनि भाइरनि खे, पंहिंजनि मिटनि माइटनि खे घटि यादि कई ऐं असांखे यादि कई। असांखे इलाही यादि कयो। वॾी वॾी महिरबानी, थैंक यू सो मच। वॾी महिरबानी भाउ। जी, मां तव्हांजी जवाब खां पहिरियां जेके इजाज़त हुजे सना खां हिकु ॿ गुफ्तगू बिल्कुल, बिल्कुल, कयां। बिल्कुल। सना बिल्कुल खामोश खामोश हो गई, सर पकड़ के क्या सुन रही है? वैसे सर में ये मोबाइल से सुन रही थी, क्या सुन रही है? कुछ नए सिलेक्शन की तैयारी कर रही हैं? हाँ जी। सना कभी ऐसी सोचा नहीं कि मुझे एल्बम निकालना चाहिए, मुझे अपना गाना मार्केट में देना चाहिए, यूट्यूब पे रखना चाहिए या दोस्तों को देना चाहिए कि वो वायरल करे मेरी वीडियो ताकि लोगों तक मेरी आवाज पहुंचे? फ्यूचर प्लानिंग क्या है कि कहाँ तक मेरी आवाज जानी चाहिए, फिर मैं समझूंगी कि हाँ मैंने अपनी जिंदगी में कुछ बस किया है। एक ड्रीम है, एक फेमस सिंगर बनने का। ड्रीम है और famous singer बनने का। अभी फर्स्ट कलाम मेरा अभी रिलीज हुआ था फादर पे। अच्छा तो फादर बाबा को बहुत मिस किया। वो मेरे अंकल ने लिखा है और बस बहुत फीलिंग्स के साथ वो तो जो वो है वाली तो लाइनें मुझे बताया ना कि आपने वो बाबा के लिए क्या लिखा था, क्या दो चार ऐसी लाइनें सुना दे मुझे गा के। अच्छा उसी कलाम के हाँ सुना दो। बिल्कुल बिल्कुल, हाँ बताएं? ठीक है। ऐसी सिंपली गा के सुना दे मुझे, क्या था उसमें, वर्ड्स क्या थे, क्या शायरी थी? बाप मेरा ते जग तो सोना, तो जाना कोई होना। वाह वाह वाह। बाप मेरा ते जग तो सोना, तो जाना कोई होना। बाप बिना ते जग ते यार अंधेराए। बाप बिना ते जग ते यार अंधेराए। बाप जिया कोई एक ते दसो केड़ा है। बाप बिना ते जग ते यार अंधेराए। बेशक बेशक बाप बेशक। बिना ते जग ते यार अंधेराए। जबरदस्त जबरदस्त। स्टार्टिंग की लाइन है, भाई आगे बड़ा सुनेंगे। बड़ा खूब बड़ा अच्छा लगा आपसे गुफ्तगू करके भी, और बड़ी अच्छी बात है कि और इरशाद वाकई में वालिदैन के ऊपर भी एक गाना होना चाहिए, बिल्कुल, मतलब बिल्कुल, कि बिल्कुल। वो उनके लिए हम डेडिकेट करें। दो चार ऐसे सॉन्ग हैं जो मैंने सुने हैं और वो बड़े फेमस हुए हैं, बड़े मशहूर हुए हैं। और एक तो मैं समझती हूँ नात भी कह सकते हैं उसको, या एक वैसे भी कह सकते हैं कि अपने माँ बाप का दिल ना दुखा। ममता अला शरी हिकिड़ो ॻायो आहे न कलाम, त हिकिड़ो त ॻायो थिंग त रिश्ता ॿिया बि घणा पर अमड़ जीजल ज़ोर आहे। उन खां पोइ वरी दोस्तनि फरमाइश कई त बाबा अबू बि त आहे न, भला अबे जो बि कलाम हुजणु घुरिजे। त पोइ वरी हिकिड़ो ॿियो कलाम बि हुनजो आयो त बाबा रिश्ता ॿिया बि घणा खां पोइ वरी अदल कर एतिराम अबे जो अबो बि अबो आहे। हिकिड़ी कॉल आहे, जी। कॉल वठंदासीं। इस्लामाबाद खां कॉल आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। जी छा नालो आहे? उर्दू में बात करें, सिंधी नहीं आती। अच्छा ठीक है आप उर्दू में बात कर लें। आपका नाम क्या है? आसिफ अब्बास। अच्छा आसिफ, आपने हमें आसिफ अब्बास ने हमें इस्लामाबाद से कॉल किया। हाफिज आसिफ क्या कहना चाहेंगे हमारे प्रोग्राम में? आपका प्रोग्राम मैं वैसे वो चैनल सारे कर रहा था, देखता रहता हूँ अक्सर आपके जी, जो जी। हिंदी सारे चैनल हैं वो जी। भी ना, तो उसमें आपका शो अक्सर नजर पड़ती है। और एक दफा पहले भी कॉल करने की कोशिश की, नहीं अच्छा, मिली तो अच्छा। आज लकीली मिल गई। जी। और अभी जो आपकी सिंगर बैठी हुई है, मुझे देख के बहुत अच्छा लगा कि माशाल्लाह इतनी अच्छी आवाज और इतने कॉन्फिडेंस के साथ इन्होंने गाना गाया कि रियली आई थैंक इम्प्रेस्ड। यू थैंक यू। बिल्कुल थैंक यू। केनी कोई फरमाइश है आसिफ, आप कोई कुछ और सुनना चाहेंगे, कोई गाना वगैरह? हाँ बिल्कुल, अगर ये वो सुना दे जो मैडम नूरजहां का गाना अगर इनको आता हो, माही वैसा न भूलना जामी। माही में मैंने भूल ना जानी। अरे माई का होगा फिर वो कोई भी गाना सुना देंगी। माई आएगा फुला नाल सेज सजा। थैंक यू सो मच। आपने हमारे प्रोग्राम में कॉल कर इतनी दूर से आपने हमें याद किया। वन सेकंड में पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाईंदी हलां त नाज़रीन प्रोग्राम में तव्हां सां शामिल थी सघो था। नंबर स्क्रीन ते आहे, जल्दी जल्दी नंबर खे नोट करे प्रोग्राम में शामिल थी वञो ऐं शेयर करे सघो था असां सां गॾु पंहिंजी दिल जूं ॻाल्हियूं। सना कोई गाना सुना दे अच्छा सा प्यारा सा। बहुत देर हो गई, आपसे बहुत गुफ्तगू कर ली मैंने, अब गाने का टाइम हो चुका है भाई, जल्दी से सुना दें। हम माही आवेगा। हाँ हाँ हाँ,
ये आगे भी आ सकती फरमाइश पूरी होगी माही से, तो माही आवेगा जी। माही आवेगा मैं फुल्ला नाल धरती सजावांगी, ओनू दिल वाले रंगीले पलंग ते बिठावांगी। माही आवेगा, माही आवेगा, माही आवेगा मैं फुल्ला नाल धरती सजावांगी, ओनू दिल वाले रंगे पलंग ते बिठावांगी। चलांगी पखियां ते बड़ा कुछ कहण गियां अखियां, चलांगी पखियां ते बड़ा कुछ कहण गियां अखियां। माही आवेगा मैं फुल्लां नाल धरती सजावांगी। सोचनिया की गल कहनी है, अच्छ सोचनिया अच्छी सोचनिया की गल कहनी है, उन्हें तकड़े ते होश कदो रहनी है। कुंड कट के मैं आपे शर्मावांगी, कुछ कहंदे कहंदे चुप कर जावांगी। चलांगी पखियां ते बड़ा कुछ कहण गियां अखियां, चलांगी पखियां ते बड़ा कुछ कहण गियां अखियां। माही आवेगा मैं फुल्लां नाल धरती सजावांगी। नाल धरती सजावांगी। वाह वाह जी, वाह वाह। ॾिसो शाइरी केॾी ज़बरदस्त हुई ऐं जी बिल्कुलु बिल्कुलु। मां इन कलाम खे जॾहिं ॿुधंदो आहियां त ॾाढो मज़ो ईंदो आहे। ख़ासि तौर ते जेका हीअ म्यूज़िक आहे उहा बि कमाल जी आहे। तव्हां बि गुनगुनाए सघो था, अहिड़ी ॻाल्हि न आहे। तव्हांखे बि हिकिड़ी लाइन जी इजाज़त आहे, पर ब्रेक खां वापसि अचण खां पोइ मां तव्हांखां इहो गानो ज़रूरु गुनगुनाईंदसि। ओके जी, मेरी साई वठूं था पिया बिल्कुलु। ऐं मोटी अचूं था। तव्हां असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। शहानी है हमन जोड़े पैगाम, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भली कार्तिक आहे तव्हांखे प्रोग्राम सलाम सिंध में। जीअं तव्हांखे ख़बर ई आहे, असां तव्हांखे कॾहिं कॾहिं जीजर अख़बार बि तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदा आहियूं इरशाद जी ख़ूबसूरत आवाज़ में। माशाल्लाह हिन जो जेको ॿुधाइण जो तरीक़ो आहे, जेको पढ़ण जो अख़बार तरीक़ो आहे, दिलि चवंदी आहे त ॿाहिरि वञण खां पहिरियों कमु इहो करणो आहे त न्यूज़ पेपर वठणी आहे। अञा मां उन तरीक़े सां पढ़ाई नथो, छो त मां न्यूज़ कास्टर बि रहियो आहियां। सिंध टीवी ते जेका शुरूआत आहे मुंहिंजे कैरियर जी उहा न्यूज़ कास्टिंग मां थी। जी बिल्कुलु। सो बहरहाल जुल्द 17 आहे, अॼु सूमर जो ॾींहुं आहे ऐं 4 जनवरी 2021 मुताबिक़ 19 जमात अवल 1442 हिजरी शुमारो हिन अख़बार जो 149 सिफ़ा 8 ऐं क़ीमत हिन अख़बार जी 20 रुपया आहे। थैंक यू। सो सभ खां पहिरियां जेका ख़बर लॻियल आहे त उहा लीड ख़बर पढ़ूं था त अवामी समुंड जो रुख इस्लामाबाद कयो त वज़ीर आज़म खे मुंहुं लिकाइण जी बि जॻह न मिलंदी। मरियम नवाज़ हुई चवण आहे। ऐं PDM पारां फॉरेन फंडिंग केस में देर ते इलेक्शन कमीशन आॾो एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे।
ऐं अवाम दुश्मन वज़ीर आज़म जे हूंदे क़ौमी डायलॉग मुमकिन आहे, न्याज़ीअ खे घर भेड़ो कबो, बिलावल भुट्टो ज़रदारी ईअं चवे थो। ऐं वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म सुभाणे तलब करे वरितो आहे। PDM मुकमल तौर ते नाकाम थी वई आहे, इहो चवणु आहे हलीमा अदिल शेख साहिब जो। ऐं इन खां सवाइ फिरदौस आशिक़ माण्हू चवे पई त नून लीग पंजाब खे 1200 अरब रुपयनि जे कर्ज़ में ॿोड़ियो आहे। वॾो वज़ीर छा पियो चए, इन हवाले सां तव्हांखे ॿुधायूं त सिंध जे ॿेटनि ते कंहिंखे बि कब्ज़े जी इजाज़त न ॾिबी, सूबे जे इंच इंच जी हिफ़ाज़त कबी वॾो वज़ीर। सिंध हुकूमत उॿाड़े वाक़े जो नोटिस वठंदे जांच जो हुकुम पिणु ॾेई छॾियो आहे। इन खां सवाइ जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि, कोरोना वॻे 53 ज़िंदगियूं वरी विञाइजी चुकियूं। सॼे मुल्क में 2272 नवां केस दाख़िल थिया आहिनि। ऐं IMF पारां कोरोना वबा खे मुंहुं ॾियण ते पाकिस्तान जी वाखाण कई वई आहे त पाकिस्तान सुठे नमूने सां मुंहुं ॾेई रहियो आहे। ऐं यूसुफ रज़ा गिलानी साहिबु चवे थो, अॻूणो वज़ीर आज़म जेको, उहो चवे पियो त अवाम महांगाई जी चकीअ में पीसिजी रहियो आहे। PP दौर में हारी ख़ुशहाल हुआ, अॼु तंगीअ वारी ज़िंदगी गुज़ारनि पिया, ऐं इहा तंगीअ वारो क्रेडिट जेको आहे सो इमरान ख़ान ॾांहुं वञे थो। इन खां सवाइ पाण जेकॾहिं अॼोकी अख़बार में शोबिज़ पेज ते निगाह विझूं था त उते जेका पहिरीं ख़बर आहे उहा आयशा उमर जे हवाले सां आहे त पाण खे पंहिंजे ई मुल्क में ग़ैर महफ़ूज़ थी सम्झां, उन वक़्तु छा थींदो जॾहिं कंहिं औरत खे हंगामी हालतुनि में ॿाहिरि निकिरणो पइजी वञे। सो इहा उन जेका आहे असां पंहिंजी राय ॾिनी आहे पंहिंजे मुल्क जे हवाले सां। सो हर कंहिंजी पंहिंजी राय आहे, थी सघे थो के मामला के मसइला हुजनि। सो आयज़ा ख़ान जी नए फ़ोटो शूट सोशल मीडिया ते धूम मचाए छॾी आहे। ऐं जेकी ॿियूं ख़बरूं आहिनि, तहक़ीक़ी जेकी ख़बरूं आहिनि, उन्हनि मां हिकिड़ी काराइती ख़बर तव्हां ते पहुचायूं पिया त रियाज़ीदाननि मोहन जो दड़ो जी तबाहीअ जा सबूत हथु करण जी दावा करे छॾी आहे त इहो तबाह छो थियो मोहन जो दड़ो। ऐं माहिर काफ़ी वक़्त खां गौर करे रहिया हुआ त आबहवा में तब्दीली, क्लाइमेट चेंज सबबु मोहन जे दड़े जो ख़ात्मो आयो हूंदो। ऐं रोचेस्टर इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी जे रियाज़ीदान निशांत मलिक तहक़ीक़ सां साबित कयो त मूनसून जे वक़्त में तब्दीलीअ सां पहिरियां सोकड़े जो राज क़ाइमु थियो ऐं उन खां पोइ ज़वाल थियो। हिकिड़ी तव्हांजी न्यूज़पेपर जे विच जे दौरान हिकिड़ी कॉल आहे, कॉल वठूं था, पोइ मां न्यूज़पेपर ज़रूरु ॿुधंदासीं। जी जी जी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी आजी ठीक है? जी मुस्कान, मां बिल्कुलु ठीक ठाक आहियां। मुस्कान कॉल कई आहे शहदाद कोट खां। कीअं आहे मुस्कान? ठीकु आहे, तबियत ठीकु आहे? जी हाँ, अल्लाह का शुक्र आहे। तव्हां ॿुधायो ठीकु आहे? असां बि बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। छा चवणु चाहींदो प्रोग्राम में? माशाल्लाह इलाही सुठा पिया लॻो तव्हां भई। अॼु मुंहिंजो निकनेम जेको आहे न उहो लाइबा ख़ान आहे। लाइबा ख़ान, ओके लाइबा, मां तव्हांजो नालो अॼु खे रजिस्टर्ड करे थी छॾियां। जॾहिं बि तव्हांजी कॉल ईंदी त मां सम्झी वेंदमि लाइबा जी कॉल आहे। जी हा, ॿियो ॿुधायो कुझु आहे? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु ठाक आहियूं। अदा इशाक की चऊं था गानो ॿुधाए, नथो ॿुधाए। न न, हाणे मां न्यूज़पेपर खां फारिग थियमि, मां गानो ज़रूरु, गानो कीअं न ॿुधाईंदा, ज़रूरु ॿुधाईंदा आहे। पंहिंजी आवाज़ में थोरो हाँ बिल्कुलु बिल्कुलु इन जी पंहिंजी आवाज़ में। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ वॾी महिरबानी। जी इरशाद जी। ऐं ॿी जेका सुठी ख़बर आहे उहा इहा आहे त सनम सईद जेका आर्टिस्ट आहे, अदाकार आहे पाकिस्तान इंडस्ट्रीअ जी, उन चयो आहे त मोहबतूं विरायो, मोहबतूं विराइण जो मशवरो ॾेई छॾियो अथई। हिन खां सवाइ ॿी जेका ख़बर आहे उहा ॾिसो न, कॾहिं कॾहिं के माण्हू आइडल थींदा आहिनि, उन्हनि सां मिलणु, उन्हनि सां गॾु वक़्तु गुज़ारणु या उन्हनि खे ॿुधणु या ईअं खणी चऊं त उन्हनि खे फॉलो करणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। सो हीअ जेका ख़बर आहे उहा ॾाढी दिलचस्प ख़बर आहे त पसंदीदा फुटबॉलर जो आवाज़ ॿुधी कोमा में पियल छोकिरीअ खे होश अची वियो। सो फ्रांस सुकोटी जो आवाज़ ॿुधी 9 महीननि खां छोकिरीअ खे मौज़ाने तौरु होश अची वियो। ऐं 38 जी 19 साला छोकिरी जेका डिसंबर में रोड हादसे में शिकार थी हुई, उनखे होश तॾहिं आयो जॾहिं उन पसंदीदा जेको फुटबॉलर आहे उन सां उनखे ॻाल्हायो पियो, उनजो आवाज़ ॿुधी करे होश में अची वई। सो अॼोकी अख़बार में ॿियूं बि दिलचस्प ख़बरूं आहिनि ऐं उन्हनि ख़बरुनि ते निगाह विझण जे लाइ तव्हांखे रोज़ानी डिजिटल अख़बार पढ़णी पवंदी। सो वठी छॾियो अख़बार रोज़ानी डिजिटल या पंहिंजे वेझे आगर खे चई छॾियो तव्हां ताईं पहुचाए। जीअं मां लाइबा ख़ान खां प्रॉमिस कयो हुयो न्यूज़पेपर खां पोइ मां तव्हांजी आवाज़ में कोई न कोई गानो ज़रूरु गुनगुनाइण ॿुधंदसि, त प्लीज़ तव्हां हाणे असांखे पंहिंजी आवाज़ में कोई गानो ॿुधायो। मां असल में छा आहे त तकड़ तकड़ में फरमाइश थी आहे त सही सलेमान शाह जो हिकिड़ो जग मशहूरु कलाम आहे, उहे सुठो तव्हांखे ॿुधायां जी थो। बिल्कुलु। ओ दिल तोखे ॾेई दर्द पिरायो, ओ आहे मूं पछतायो सूर पिरायो, ओ दिल तोखे ॾेई दर्द पिरायो। ऐं वरी कंहिं फनकार वरी ईअं चयो आहे, हथ जी वॾी दवा न दारू पाण सां कयमि पाण दिलि तोखे ॾिनमि, ओ दिलि तोखे ॾिनमि कोन ई ॼाण सुञाण, ओ दिलि तोखे ॾिनमि कोन ई ॼाण सुञाण। सो ॻाल्हि आहे ईअं खिल भोग सां ज़िंदगी गुज़ारियो ऐं कॾहिं कॾहिं इहे टोटका ॿुधाइणु घुरिजनि गाननि जा बि। सो असां कोशिशि कयूं था तव्हां ताईं सुठा के सुहिणा जुमिला पेश कजनि
ऐं कॾहिं कॾहिं वक़्तु हूंदो आहे त पोइ आउं मुकमल कलाम बि तव्हांखे ॿुधाईंदो आहियां पर जॾहिं का गुलूकार आहे या को फनकार प्रोग्राम में हूंदो आहे त पोइ दिलि चवंदी आहे त प्रॉपर वक़्तु हुनखे ॾिजे छो त असीं प्रोग्राम में हूअं ई हूंदा आहियूं सो असां कॾहिं कॾहिं अणहूंद में कमु अची वेंदा आहियूं जॾहिं कोई न हूंदो आहे त पोइ असां पाण तव्हांखे आए ॿुधाईंदा आहियूं। मेरी अभी बहुत सारी गुफ्तगू सना से भी रह गई, रवीना तव्हां से भी गुफ्तगू रहिजी वई आहे, ज़ाहिर तव्हां से भी रहिजी पर वक़्त भी इलाही घटि आहे पर इन घटि वक़्त में जेके तव्हां व्यूवर्स जे या हुकूमत या गवर्नमेंट तव्हांखे हिन वक़्तु ॾिसी रही आहे त तव्हां उन्हनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदो पंहिंजे थर वासियुनि जे लाइ? असल में थ्रू सिंध न्यूज़ टीवी न्यूज़ जे ज़रिए असां इहो हिकिड़ो रिप्रेज़ेंटेशन मिली आहे, हिकु प्लेटफॉर्म मिलियो आहे असांखे ऐं अल्हम्दुलिल्लाह ॾाढो कोऑपरेट कयो आहे तव्हां बि असांखे ॾाढो रिप्रेज़ेंट करण में प्रोमोट करण में असांजे मैसेज खे त असां मैसेज इहो कन्वे करणु चाहींदासीं त जेका बि यूथ आहे ॾोह जेको साईं जो सुवालु रहिजी वियो त असांजो ॾोह इहो आहे त असांजी जेका यूथ आहे सा पोइते न थिए उहा डटी रहे ऐं इन जेको आहे थर खे बूस्ट करे प्रोमोट करे उते जो कल्चर जेको डाइवर्सिटी कल्चर आहे इनखे प्रोमोट करे ऐं जेको आहे हिकु प्लेटफॉर्म ते गॾिजे ऐं जेको आहे उनखे जेको आहे बिल्कुलु पूरी रिप्रेज़ेंटेशन ॾिजे ऐं उनखे बूस्ट कजे बिकॉज़ थर जेको आहे सरसब्ज़ आहे ऐं आबाद थी सघे थो। त पोइ अच्छा ज़ाहिद मूंखां तव्हांजो हिकिड़ो मुंहिंजो ॿियो बि सवाल शो में रहिजी वियो आहे त तव्हां माशाल्लाह तव्हां चओ था त तव्हां पंहिंजे सॼे थर में तव्हां वाहिद आहियो जंहिं वकील बि बणिजिया आहियो ऐं तव्हां पंहिंजे लाइ एजुकेशन जी तरफ़ बि तव्हां विया आहियो। मां ज़रूरु तव्हांजी इन खां पंहिंजी ॻाल्हि खे कंटिन्यू ज़रूरु कयां थी, कुझु गुफ़्तगू बि रहिजी वई पर हिकिड़ी कॉल आहे, कॉल शामिल करे पोइ मां पंहिंजी ॻाल्हि खे कंप्लीट कंदमि। हेलो अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक चाचू, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? जी त मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हांजो आवाज़ नथो अचे? आवाज़ अचे थो, बिल्कुलु अचे थो। जी 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 प्रोग्राम ॾिसो पिया चाचू? जी त प्रोग्राम तव्हांजे शौक़ सां ॾिसंदा आहियूं। अच्छा माशाल्लाह माशाल्लाह। छो ॾिसंदा आहियो, छा वणंदो आहे प्रोग्राम में? जीअं तव्हां मूंखे पंहिंजी आवाज़ में सॉन्ग ॿुधायो जेको हाणे तव्हां सिंध टीवी ते ऑडियो थियो आहे न जेको तव्हां कटको ॿधो आहे पठान की में सॉन्ग था चओ। अच्छा इहो कहिड़ो कलाम आहे? मूंखे पाण जी उहो असांखे ज़रूरु गुनगुनाए ॿुधायो। कहिड़ो कहिड़ो थोरो मूंखे ॻाए ॿुधायो, तव्हांखे यादि आहे त थोरो ॿुधायो हिकिड़ी लाइन। जी मां हो जानी मर्शी मजे दाहत कुर्बानी हो जानी जानी मर्शी मजे दाहत कुर्बानी। सही सही सही, इहो बलोची कलाम आहे, इहो टीवी ते हलंदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु, वॾी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ। जी ज़ाहिद जेको मैसेज हुयो त तव्हां क्वालिफिकेशन जे हवाले सां मां कयां पई त तव्हांजी क्वालिफिकेशन में घणो तव्हांजो साथ केरु ॾिनो, मम्मी ॾिनो या पप्पा ॾिनो? असल में घटि में तव्हांजी क्वालिफिकेशन कंप्लीट थिए। जी 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 मुंहिंजो वालिद साहब जेको आहे उहो जेको आहे हिकु पुलिस ऑफिसर रहियो ऐं जेको आहे मुंहिंजो ॾाॾो हुयो उहो जेको आहे हिकु पुअर फार्मर हुयो, हारी हुयो। पर एजुकेटेड माण्हू जी फैमिली सां रिलेटेड थियण जो इहो ॾाढो सुठो हूंदो आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे बि ज़रूरु पढ़ाईंदा आहियो। बिल्कुलु बिल्कुलु। त जॾहिं वालिद साहब चवंदा आहिनि त सुजागी तॾहिं ईंदी आहे जॾहिं थोरो माण्हू अॻिते निकिरंदो आहे दुनिया ॾे। त वालिद साहब ॾाढी जदोजहद कई ऐं असां महर कास्ट में ख़ासि करे जेको आहे नींगरी खे पढ़ाइणु, छोकिरी ज़ात खे पढ़ाइणु हिकु ॾाढी टिपिकल ऐं कंज़र्वेटिव ज़ात आहे। त इन में जेको आहे छोकिरी खे पढ़ाइणु वालिद साहब फस्ट आहिनि जंहिं छोकिरी खे जेको आहे पढ़ायो आहे। इन जेको आहे मुंहिंजी सिस्टर जेको आहे MA इंग्लिश करे थी सिंध यूनिवर्सिटी में ऐं जेको आहे मुंहिंजो वॾो भाउ आहे सो सिविल इंजीनियर आहे, ग्रेजुएट सिविल इंजीनियर आहे मेरान यूनिवर्सिटी में ऐं मां लास्ट जेको आहियां उहो जेको आहे एडवोकेसी फील्ड में आहियां ऐं लॉ में फील्ड में आहियां। इहो सॼो किरदारु जेको बि आहे वालिद साहब खे वञे थो ॾाढी स्ट्रगल ऐं जदोजहद करे पंहिंजी जेको आहे ड्यूटी बि हिकु साइड करे छॾे करे असां ते जेको आहे महिनत कई अथई ऐं असांखे पढ़ायो अथई। माशाल्लाह माशाल्लाह, ॾाढो सुठो बहितरीनु आहे इहो अमल। ठीकु आहे रवीना, तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदो? मुंहिंजो मैसेज इहो आहे त बसि जेको एजुकेशन सिस्टम आहे उनखे वधीक थोरो फोकस ॾिनो वञे। सही छो त ॿारनि जो मुस्तक़बिल जो सुवालु आहे। अॼु जेको असां वारी साइड ते ॿार आहिनि हुननि खे इंटर ताईं कुझु बि नथो अचे। सही, जॾहिं हू यूनिवर्सिटी लेवल ते अचनि था त हुननि खे हिकिड़ो ॿार जो जेको स्टूडेंट आहे उहो उन्हनि खे घटि लेवल ते सम्झंदो आहे छो त उन्हनि खे ना ई का सुठी सोच हूंदी आहे। हालांकि हुननि वटि ॾाढा सुठा आइडियाज़ हूंदा आहिनि, हुननि वटि ॾाढो सुठो टैलेंट हूंदो आहे, पर असल में इहो आहे त उहो ॿार पंहिंजे पाण खे डेवलप नथा करे सघनि। छो त हिकु माण्हू अगरि मां तव्हांजे साम्हूं आहियां त मां ज़ाहिर कंफ्यूज़ थींदमि छो त मां इन प्लेटफॉर्म ते फर्स्ट टाइम आया आहिनि। पर इहो आहे त हुननि ॿारनि खे जेको सिस्टम हुननि जो ख़राबु करे टीचर्स जो वॾो किरदारु हूंदो आहे। हुननि सॼो सिस्टम ख़राबु कयो आहे। त मुंहिंजो इहो त ॿारनि खे प्रॉपर एजुकेशन ॾिनी वञे।
खास करके अच्छा कुछ वरी अहिड़ी जगह ते रवी ना ईअं बि हूंदो आहे त टीचर्स इलाही सुठा हूंदा आहिनि पर ॿारनि जो पाण जो बि ध्यानु न हूंदो आहे उन जे वालिदिन जो बि ध्यानु न हूंदो आहे त ॿार पढ़नि या असां उन्हनि खे सख़्ती करे स्कूल मोकिलियूं कुसूर ॿिन्हिनि जो ई हूंदो आहे मक़सदु इहो आहे त जंहिंजी जेतिरी क़िस्मत पर ये सुठी मैसेज आहे त ॿारनि खे क्वालिफिकेशन सुठी मिले सना में लास्ट में आपसे जो है ये गाना जरूर सुनूंगी जो भी आप अपना अच्छी सी खूबसूरत सी आवाज़ में हमें जो भी सुनाए क्योंकि आपकी आवाज़ को जाहिर सी बात है लोगों ने कॉल करके कहा है कि हमें इनकी आवाज़ बहुत पसंद आ रही है बहुत अच्छा लग रहा है कब तक आगे तक गाना गाने का है कब तक शादी करने का मूड है भी या नहीं है अभी शादी लाइफ टाइम शादी करनी नहीं है बस सोचनी ही नहीं है तब लेकिन अम्मी अबू का भी तो शौक होगा ना कि हमारी बच्ची भी अपने घर की हो जाए आज न कल तो होना है मुसीबत है ये भी मुसीबत है ये बाकी में मुसीबत है लाइफ अच्छी होती है ये शादी पहले बार की किसने थी बता दो सामने लाओ मेरे वो है ना शादी बन गई उम्र भर की सजा वाकई लेकिन लड्डू जरूर खाना चाहिए पता तो चले कि खट्टा है या मीठा है या कैसा है लड्डू नहीं मैं दूर हूँ इस लड्डू से मैं मामा को भी कहती हूँ और वैसे भी मम्मा ने भी तो खाया है एक दफा आप भी खा लोगे तो क्या हो जाएगा एक दफा खाते मेरे ख्याल से लड्डू तो शादी का है नहीं बिल्कुल मैंने तो घर पे भी बोला मैं भाई शादी वादी के बारे में मत बोलो मेरा ड्रीम है बस शर्म आती है बस ये भी चलो अच्छी बात है मोहरम नाज थैंक यू सो मच तमाशे प्रोग्राम के ज्वाइन क्यों आई कंदा ही रहंदा आयो तमाशे से घर हिस्सा ही आयो वंस अगेन लास्ट में मैं आपसे जरूर ये ट्रैक सुनूंगी जो भी आप अच्छे से सुनाए नाज़रीन वक्त थियो है पानी पुजाइण जो इंशाल्लाह सुभाणे तव्हांजी खिदमत पे वरी हाज़िर हूंदसि तेसिताईं पंहिंजे घर वारनि जो जिन सां तव्हां प्यार कंदा जेके तव्हां सां प्यार कंदा आहिनि उन सभिनि जो खोड़ सारो ख्यालु रखो पंहिंजी होस्ट सदफ भुट्टो खे ॾियो इजाज़त ऐं इरशाद जागीरणी तव्हां खां मोकिलाए थो आख़िर में चाचू जी फरमाइश ते बस मां चवंदुसि जी बिल्कुल ओ जानी जानी मर्शी मज़ेदार थ कुर्बानी मर्सी मज़ेदार कुल इश्चात थ मिट्रु इश्चात थ मैया फ मेहरबानी ओ जानी जानी मर्शी मज़ेदार थ कुर्बानी सो इते महिरबानी तव्हांजी बि तव्हां बर्दाश्त कयो इंशाल्लाह आया थी बख़ैर सुभाणे वरी मिलूं था तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम में छो त मां पूरो गानो गाईंदुसि त पोइ वरी इहो सना जो गानो रहिजी वेंदो सो पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो दिलि वारनि जो घर वारनि जो नंढनि ॿारनि जो पितकड़नि जो बीमारनि जो सभिनी जो ख़्यालु रखिजो अल्लाह वाही जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु जी सना कहो एक दिन तुम्हारे हैं कहो एक दिन तुम्हारे हैं कहो एक दिन कि जो कुछ भी हमारे पास है सब कुछ तुम्हारा है कहो एक दिन कहो एक दिन कहो एक दिन कहो एक दिन सितारा सी जिन्हें कहते हो वो आँखें तुम्हारी हैं जिन्हें तुम शौक सी कहते हो वो बाहें तुम्हारी हैं जिन्हें तुम फूल सी कहते हो वो बातें तुम्हारी हैं सब कुछ ये मेरा है तो सब कुछ बख्श दो एक दिन वजूद अपना मुझे तुम दे दो मोहब्बत दो एक दिन मेरे हाथों पे अपने हाथ रख के लो खींच लो एक दिन
जो पखी अखेर मां उडरे थो हरी नारी रब खे संभाले निकरे थो हिन सरज़मीन सिंध ते जीअं सजो घरे थो